बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामुअलैकुम नाज़रीन, प्रोग्राम सुबह में रहण में आऊं या तहांजी मेज़बान तेरी वाण अॼु यकीनन हफ़्ते जो पहिरियों ॾींहुं भलारो ॾींहुं हर कंहिंजी पंहिंजी एक्टिविटीज़ ऐं ड्यूटियुनि जे हवाले सां सरअंजाम हर कोई ॾींदा हूंदा ऐं टाइम टू टाइम जेको आहे पंहिंजी कारकरदगी जे हवाले सां होपफुल बि हूंदा त में बि मुंहिंजो जेको कमु आहे मुंहिंजी कंहिं बि डिपार्टमेंट आहे इवन की पंहिंजे घर में बि रिलेटेड कुझु अहिड़ियूं कमु हूंदा आहिनि जंहिंसां असां चाहींदा तव्हां मूंखे एप्रिशिएशन ज़रूरु मिलणु घुरिजे। चलो कंहिंखे कुझु नथा ॾेई सघो त कंहिंजे चङे कम ते उनजी तारीफ़ ई करे छॾो त उनखे इंकरेज पैदा थिए, बाद में उहो पंहिंजो कमु जेको आहे बहितर तरीक़े सां बहितरीनु इंट्रस्ट वठी कंदो आहे। ईअं हर इदारे में आऊं सभिनी खे चवंदी आहियां की न तव्हां को अगरि हेठि तबिके में कोई बि या तव्हांजो कोई बि कुलीग आहे इवन की अगरि उहो बहितर कमु करे थो या इनिशिएटिव वठे थो या स्टेप वठे थो त उन हवाले सां उनखे एप्रिशिएट करे उन जे अंदरि उत्साह पैदा करे उनखे अञा दिलचस्पी पैदा करण लाइ कुझु चंद लफ़्ज़ हूंदा आहिनि त वाह बहितरीनु ग्रेट अञा इनको बहितर बि थी सघे थो, माशाल्लाह तव्हां ज़बरदस्त वर्क कयो आहे। इहे कुझु अहिड़ा अल्फाज़ हूंदा आहिनि जेके इंसान जी लाइफ वाक़ई चेंज करे सघंदा आहिनि ऐं तव्हांजो असांजो साथ बि हूंदो ऐं प्रोग्राम सुबुह में रहण में फ़ोन कॉल जे ज़रिए नंबर अनाउंस कंदमि जेको स्क्रीन ते बि ईंदो हूंदो 022210285 डायल करे असांजे प्रोग्राम में ज़रूरु शामिलु थींदा। ऐं जिते नाज़रीन मूं ॻाल्हि कई विलिंग जे हवाले सां टिस हवाले सां वर्क जे हवाले सां अक्सर इंसान चवंदा आहिनि त स्किल्स में जेको आहे मूंखे रिसेंटली कुझु हिकिड़ी चीज़ में ख़बर पई त स्किल्स ई हमेशह वाक़ई ज़रूरी कोन हूंदी आहिनि, स्किल्स सां गॾो गॾु तव्हांजी विल पावर बि ज़रूरी हूंदी आहे। सपोज़ तव्हांजी स्किल्स किथे किथे तव्हांखे ड्रॉप करे छॾी आहे त वरी वापसि उनखे ॿीहर रिटर्न इनिशिएट करण लाइ तव्हांजी विल माना चाह वरी उत्साह वरी उमेद पैदा करण लाइ उहा तव्हांजी विल पावर कमु ईंदी आहे। त कोशिशि कंदा कयो त विल पावर जो स्टेप न पंहिंजी लाइफ में हमेशह रखंदा कयो, ना उमेद कॾहिं बि न थींदा कयो। ऐं जिते नाज़रीन खां ख़ासि हाणे गर्मी जी मौसम अची रही आहे, गर्मी जी तयारियूं करे रहिया आहियूं सभई जीअं त पर ॾिसो हा इंसान जे पैटर्न असां हिकिड़ो ख़ूबसूरत अंदाज़ में ठाहियो हिकिड़ी शेड्यूलिंग ठाही आहे त बहार जो मौसम अचे थो त बहार जी इंसान तयारी थो करे, गुल ॿूटा पोखे थो ऐं ईअं ई सर्दी अचे थी सर्दियुनि जे हवाले सां गरम गरम कपिड़ा सभिनी खे हाणे ख़ासि हाणे जीअं नारो स्टार्ट थियणो त सभु गरम कपिड़ा वापसि उन में पैक करे ऐं जेके लाइट लाइट कलर्स ख़ूबसूरत कलर्स ऐं रंगनि जो त वधीक असरु पवंदो आहे गर्मी ते। कोशिशि कंदा कयो त गर्मियुनि में जेको थधा रंग पाइण जी कोशिशि कयो, ख़ासि तौर ते तव्हांजी पंहिंजे मिज़ाज ते बि घणो इफेक्टेड पवंदो ऐं तव्हांखे साम्हूं ॾिसण वारे खे बि घणो इफेक्टेड पवंदो त वाक़ई ऐं इहो कुदरती आहे इंसान जी नेचर ऐं फितरत में त कोशिशि कयो त पंहिंजे इन हवाले सां ख़ासि तौर ते पाणी जो इस्तेमालु जेको आहे ॿाहिरि गर्मी मौसम जीअं एतिरी का अक्सर असांखे त आदत हूंदी आहे त एॾी तेज़ गर्मी में ॿाहिरि हिकु यकदमि घर अची करे थधो पाणी पीअंदव त उहो असांखे न पीअणु घुरिजे, थोरी देरि वेट करे आराम सां सवर वारा साह खणी करे नीम गरम पाणी पी करे पोइ बाद में इंसानु थधो पाणी पीए त इहो असांजे ऑर्गन्स खे बि काफ़ी कुझु वॉश हेल्दी रहंदो। ऐं जिते नाज़रीन प्रोग्राम सुबुह में रहण में हमेशह असांजे ख़ूबसूरत महिमान मौजूदु हूंदा आहिनि, अॼु बि असांजे प्रोग्राम में ख़ूबसूरत महिमान मौजूदु आहिनि ऐं जिते नाज़रीन उन्हनि खे भली कार कंदासीं पाण बि कनि मिठी मन मूंखे इलाही ख़ुशी थींदी आहे लास्ट टाइम बि जॾहिं असांजे प्रोग्राम में आया पाण जेके आहिनि बहितरीनु राइटर बि आहिनि ऐं मिठी कॉलेज में लेक्चरर बि आहिनि अॼु तव्हां खे वेलकम कयूं दौलत राम खत्री साहिबु तव्हांखे वेलकम भली कार प्रोग्राम सुबुह में रहण में कीअं ठीकु आहे? महिरबानी तव्हां ॿुधायो ठीकु आहे? मूंखे ठीकु कीअं गुज़रियो तव्हांजो सुबुह जो आगाज़ ऐं छा सोचियो पिया काफ़ी टाइम वरी बाद में काफ़ी टाइम खां पोइ वरी असांजे प्रोग्राम में शामिलु थियो? हा बिल्कुलु असां मतिलबु हिते जेको राति लिटरेचर फेस्टिवल जेको हलियो पियो 2 ॾींहंनि खां हा बिल्कुलु सो बिल्कुलु हैदराबाद लिटरेचर फेस्टिवल में आयल हुआसीं ऐं अॼु माना हैदराबाद में ई हुआसीं उन सही करे मॉर्निंग टाइम ते हिते पहुची वियासीं। सही बिल्कुलु। जा अच्छा असां सां गॾु हिकिड़ा ॿिया बि गेस्ट जेके आहिनि असां सां गॾु मौजूदु आहिनि राशिद शाह बहितरीनु असांजे जैसे तव्हांजी कंपेयर बि आहिनि ऐं बहितरीनु होस्ट बि आहिनि ऐं बहितरीनु जेके आहिनि एक्टर बि आहिनि ऐं बहितरीनु जेके इंसान बि आहिनि त ॾिसो तव्हां एतिरी तारीफ़ छो पई कयां जी लेकिन हू डिज़र्व बि कनि पिया पर तव्हां वेलकम त करो वेलकम राशिद शाह कीअं ठीकु आहियो? बिल्कुलु ठीकु ठाक अस्सलाम वालेकुम। वालेकुम त सलाम। तारीफ़ न करे कई जो ॿाहिरि असांजो डिसाइड थियो हुयो त हीअ मुंहिंजी कंदी मां हिननि जी तारीफ़ कंदुमि। न न इहे माशाल्लाह कोई तव्हां बि ॾाढा प्यारा पिया लॻो तव्हांजी ज़बरदस्त होस्टिंग आहे कमाल जी महिरबानी होस्टिंग आहे महिरबानी शुरूआति या 3-4 मिंट कमाल वाह वाह वाह। वाह 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 पर हिकिड़ी कुझु ॿी बि ॻाल्हि करणी जंहिंजी वजह को तारीफ़ हा कई त राशिद शाह जल्दी ई जेको मूंसां गॾु जेको होस्टिंग कंदा ऐं मुंहिंजो साथ ॾींदा ई ओह वधीक वधीक तारीफ़ कई हुनजी ई सरप्राइज़ आहे मुंहिंजे लाइ। ऐं सरप्राइज़ आहे न या असां सिर्फ़ु पहिरां में ईअं सरप्राइज़िंग मिलंदा आहिनि वाह कीअं लॻो भला? ईअं ॾाढो सभु ज़बरदस्त सरप्राइज़ लॻो हाणे जल्दी सुम्हणो पवंदो जल्दी उथणो हा पवंदो। बिल्कुलु टाइम टू टाइम अॼु त तव्हां असांजे प्रोग्राम सुबुह में हाणे महिमान तव्हांखे अॼु खां स्टार्टिंग ॾियूं था त तव्हां कीअं जल्दी उथंदव बाद में कीअं अॼु जो जेको तव्हांजो फस्ट डे आहे इन आगाज़ में त थोरो कुझु घणो कुझु सिखण को बि मिलंदो एग्ज़िबिशन मिलण में। चलो असां ॿिया बि महिमान आहिनि उन्हनि खे बिल्कुलु इंट्रोड्यूस करें एग्ज़ैक्टली बिल्कुलु। जीअं त ॾिसो असांजा सिंध जे जेके आहिनि राग पेजो आहे ख़ासि तौर ते इंस्ट्रूमेंट बि असांजा पंहिंजा आहिनि उन हवाले सां मौसीक़ी जीअं चऊं था त रूह जी ग़िज़ा हूंदी आहे ऐं ख़ासि तौर ते एतिरी ख़ूबसूरत सिंफ़ूं आहिनि असां वटि मौजूदु
लड़ पेच जी जीअं हूंदी आहे छो त नाज़रीन ऐं जेको आहे उन्हनि खे भलीकार कंदमि बहितरीनु हिकु ख़ूबसूरत अंदाज़ में जेको आहिनि अलगोज़ो जेको आहे प्ले कनि था अलगोज़ो नवान अलगोज़ो जेके ख़ूबसूरत अंदाज़ में जीअं मूंखे त फस्ट टाइम जॾहिं ॾिसणी हाणे सां अलगोज़े सां गॾोगॾु हू जेके आहिनि बेत बि ॿुधाईंदा अचो त नाज़रीन उनखे वेलकम कंदासीं मोहम्मद वारिस तव्हांखे भलीकार प्रोग्राम सुबुह मिरण में कीअं आहियो ठीकु आहियो ऐं सां तव्हां सां गॾोगॾु ग़ुलाम यासीन जेके बहितरीनु सुगड़ आहिनि उन्हनि खे बि आउं भलीकार कंदमि कीअं आहियो ठीकु आहे भई अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम मूंखे रेखी थी त चलो भला राशिद सुबुह जो आगाज़ में हल्को सो ॿुधूं भला हा ख़ूबसूरत बिल्कुलु अंदाज़ में थोरो म्यूज़िक हूअं ई ॾाढो ज़बरदस्त लॻंदो आहे ऐं बिल्कुलु ॿुधूं था जी जी बिस्मिल्लाह कंदा बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साईं सदाई करीम मथे सिंध सुकार दोस्त मिठा दिलदार ही आलम सब आबाद करी असांजे सुहिणे शाह लतीफ़ असांजे सिंध खे न पर हर दुनिया वारनि खे दुआ कई आहे त साईं सदाई करीम मथे सिंध सुकार दोस्त मिठा दिलदार ही आलम सब आबाद करी। जहिड़ो असांजो हाल तहिड़ो हाज़िर असांखे हिते अचे तमामु बहितरीनु ख़ुशी थी आहे ऐं हीअ असांजी सिंध सकाफ़त नड़ पेत खे उजाड़ण लाइ अहिड़ियूं सकाफ़तूं ऐं अहिड़ियूं महिनतूं खपनि जेके नंढा असांजा ॿार नंढा नौजवान हीअ शेड्यूल साॻियूं अचे मचूं कचरियूं अचनि ऐं हीअ रीत रस्म अचे असांजे अबे ॾाॾे खां जेका थींदी आई आहे असांखे तमामु इहे मारवाड़नि जी ॿोली प्यारी थी लॻे ऐं असां जहिड़ो हाल तहिड़ो बैत उस्ताद सावण फ़क़ीर जो नूर जे मुखातिब अल्लाह तो आशिकन के वागुड़ी नुआत खबर तने खाबदी आए कुल कलात तेरा रचू ते गाए अटकल मियां फात न की कुन फयकून हो न की हुई तोड़ी संदी तात न की भी उड़सणमी हो न की हुई रावल संदी रात न की घाट घड़ल हो न का हुई भी का जात न की ओ आदम न की ओ इंसान न की हुई खावंद के खलकात न की काबो न की किबलो न का हुई अरफात न का मस्जिद मुल्कनी न की बांग न की सलात पर मलाइकन का मते हुई बाबू तुनी बात मिलन का मते हुई जबर तुनी जात नूर नबी करीम जो खलको सजणो ने साइत तो के सुनाना दो सावण चे तू बड़ो आई बछाट जडे प्रिय पुटी वरी ओ प्रभात अचे लगी लूं लिहाज दी हा अलई अला भला चढ़े चे लगी लूं लिहाज दी तड़े प्रिय पुटी प्रभात उमर मारिय के कैद कयो उमर बादशाह मारी खे मारी सां बादशाह उमर मुखातिबा चए त ही खाज खुमजा मुंहिंजा खा हाणे मारी सां उमर जो ॻाल्हाइण ऐं मारी जो उमर बादशाह खे जवाबु पंहिंजो दिलबर आहे मारवी मटमली रखे छॾ तांग तन जी मारू तुंहिंजा मुल्क छॾे विया आहिनि मुंड बहार जी काहे माल वठी जा लगा ॾिठऊं खिवड़ खाड़ पार जी बुद्धि तार लॾा पहाड़ जन तार मलीर जे मुल्क जी रसात वठी नाथ हली जमात जूं झारन जी पाणे पचर छॾे विया दुनिया जे दीदार जी खाड़ में ख़बर पवंदी त नाशिकन जे निसाफ़ जी कंदा ॾत ॾोथिन ते थींदी महल हिसाब जी लाह लोई लीड़ू छल मलीर जे मुल्क जी पोइ ओॾी थी अब्दुल रहीम चए पर पोछा के पट जी कर कामण गाल वरी ओ
बदी खड़ी अखियूं उम्र जा मॾे हा लही अला भला खड़ी अखियूं उम्र जा मॾे कर कावण ॻाल्हि का कुर्ब जी तेती अड़ा वेड़ा न ॻाल्हाए अहिड़ा भेण न ॻाल्हाए मूंखे अदा उम्र तूं मीर अखियूं मुंहिंजूं आप भरियूं डांडे टिमन था मीर साथ लोई कीअं लॼायां जेका झूनी थी त मिझीर इहा ॾिनल अथव पंहिंजे ॾाॾाणनि जी उमिरि भायां किसीर ए खाज तुंहिंजा खाईंदी त की न की मूंखे वणनि था पंहिंजा गामी गम गंढीर पर सी पाण थी मुंहिंजे साह खे खटा भरण जा खीर कढ कंगालनि कोट मझां कढ ज़ुल्म जा ज़ंजीर ॾिसां वण वतन जा थे मिसाह सुधीर अबाणनि जी अब्दुरहीम चए अथमि अंदर वधिका उकीर मोटी मधवरी ओ मलीर वञी ॻायां ॻाल्हियूं मर तुंहिंजे इंसाफ़ जूं हा लही अला अदा वञी ॻायां ॻाल्हियूं मर तुंहिंजे इंसाफ़ जूं त मोटी मलीर मारवी मलीर लाइ चोती हचारी करी हीला राज़ी थी वेहर तोल नी ॾिस मारियूं ही महला पर मज़कूर ॿुध मुंहिंजे मन जो ॾिस महबूबनि जा मेला कातुल ज़हरो केस पीतो भरे पुर प्याला मजनू मस्त थियो ॾिसी लाखेणी लैला पर सुहिणीअ कयो सीर ते उकड़ी दिराह ते दिला जंहिंजो चढ़नि मन चढ़ियो कयो बुरा थे वेला ससवी चाहियो पुनल जा मला काथई टकरई टोला पर सिक जंहिंजे सूह वञाई लॻसि झकूं ई झोला पिथूं जंहिंजा पेर छाऊं करे किशाला कामिण ॿुधायां केतिरा तोखे नार गणे नाला मारू तुंहिंजा मलीर मी पिया खाइनि छरनि मी थेला ॾुखिया गुज़ारिनि ॾींहड़ा पिया वेहो कनि वेला पूत तुंहिंजे अबाणनि जो थी कड़ा ॾौरावी ॾेला पर साहित कुड़ी थी साॻियाणी थी भाग जा भला हाणे त उमिरि जड़े अमीर सां खणी पंहिंजो रूह बुर लाइ मुल्क मदीने जो मूंखे ॾेखार जो मौला अबाणनि जा अब्दुरहीम चए कर सांग मिले सोला तुंहिंजा मारुनि सां वरी ओ मेला थींदा मारवी ॾींहं मैशर जे हा लही अला भला थींदा मारवी ॾींहं मैशर जे तुंहिंजा मारुनि सां वरी मेला मैशर जा म्या सुमरा मूंखे उमिरि न ॾे इशारा हिते नूं दे हमेशा लाविंदे वजाए पढ़ण वारा ॾिस त केॾा गो जमजमा सुल्तान जज़ावा 900 नगारा पर केॾा गो हामान केॾा गो कारून विया हली भई हचारा केॾा गो शदाद बदबख्त केॾा गो फिरौन मूज़ी मुहकारा केॾा गो हज़रत सुलेमान जंहिंजा वादेवन ते दज़कारा उॾामी जंहिंजो तख़्त हलंदो हो जड़ल साण जवारा पर मुंहिंजो इमाम हसन हुसैन वाह सैयद ॿई सुहारा छे रज़ामणी वा रब करीम जी भले कया भलारा मलाइकनि जे लाइ मातम कयो जंहिंजा अर्शनि में उतारा छे सैयद ॿई सफ़र लॾे विया हुआ पाक धणी खे प्यारा ज़ाइक़तुल मौत मथे ते छिनियो करे छोरा हिकिड़ा आसादा उमेद निमी ॿिया पियो कोठाए कुआरा तूं बि रख खौफ़ मुंहिंजे ख़ालिक जो अथई कादिर रब कहारा अथई भारत मुंहिंजे पवारनि जी जेके वेड़नि में वेचारा चरण गाह ॾेन अल्लाह विझन पिया लिंडर मीला बाराम तन अबान अब्दुरहीम चए था जलन मुंहिंजा जेरा उन्हनि ॾोठनि लाइ ॾारी चए कवन नेड़ कयो मुंहिंजा ने सारा अदर गई मीठा तलवरी ओ मेरा से त समाई जद बने साड़े मी हा नहीं अल्लाह भला से त समोई जद साड़े मी जद मीठा तली मेरा वाह जबरदस्त पाण आलिशान। खणी हलूं था शॉर्ट कमर्शियल ब्रेक से ब्रेक पर कंटिन्यू कंदासीं काॾे न वञिजो असां सां गॾु रहिजो वेलकम बैक नाज़रीन तव्हांजो असांजो साथ बि हूंदो फ़ोन कॉल जे ज़रिए नंबर अनाउंस कंदमि जेको स्क्रीन ते बि ईंदो हूंदो 022210285 डायल करे असांजे प्रोग्राम में ज़रूरु शामिल थींदा
ऐं जीअं त नाज़िम ॾिसो त हर कंहिं टास्क करण लाइ पहिरियों प्लानिंग हूंदी आहे, प्रिपरेशन हूंदी आहे, हिकिड़ो शेड्यूलिंग हूंदो आहे। चलो असां पेपर वर्क त न कयूं, लेकिन दिमाग़ में हिकिड़ी प्री प्लानिंग असां पंहिंजे हेठि न ठाहींदा आहियूं, चाहे उहो हिकिड़ो उस्ताद हुजे, चाहे उहो हिकिड़ो आर्टिस्ट हुजे, चाहे को डायरेक्टर हुजे, इवन के अगरि कैमरामैन बि आहिनि त फोकस कंदा आहिनि त वाक़ई अॼु एतिरा ऑडियंस आहिनि या एतिरा गेस्ट आहिनि त मूंखे कवर अप कीअं करिणो आहे, उन सुभाणे जी तयारी कंदा आहियूं। हर शइ जी प्री प्लानिंग हमेशह असांजी लाइफ में ज़रूरी हूंदी आहे। चलो थ्रू आउट जीअं मूं चयो त वर्कआउट न करे सघो, इवन की मेंटली दिमाग़ में त पहिरियों प्लान ठाहे छॾियो। अच्छा, कुझु माण्हू जेके आहिनि गॉड गिफ्टेड हूंदा आहिनि, कुझु जीनियस हूंदा आहिनि। हाणे आउं थोरो वरी राशि छा के चवंदा त शायदि मुंहिंजे लाइ किताब करी अचानक सां कॾहिं कॾहिं इहे सडनली थी वेंदो आहे त कॾहिं मौक़ो ओड़ी महिल ऑन द स्पॉट उन्हनि खे परफॉर्मेंस करणी पवंदी आहे, ताकी उहो हूंदी आहे असांजी लाइफ जी प्रैक्टिस ऐं लर्निंग, जंहिंसां असां इंसान खे मेन ठाहींदा ख़बर हूंदी आहे त हाणे वाक़ई अहिड़ा कुझु लाइफ जा स्टेज अचनि था या असांखे हिकदमि सां को हथियार वथियार ॾेई करे आॾो कंदा त उन खे प्रैक्टिस करणु ज़रूरी आहे। त कोशिशि कंदा पंहिंजे हर वक़्तु हर कंहिं बि शइ खे सिखो था त उन खे उन तरह के असां एडमायर कयो त जीअं वाक़ई असांखे सडनली कंहिं शइ जी प्रॉब्लम न थिए। अच्छा, तव्हां ॾे आउं ईंदा त माशाअल्लाह तव्हां बहितरीनु राइटर बि आहियो ऐं बहितरीनु जेके आहिनि तव्हां कॉलेज में लेक्चरर बि आहियो, सुठे तरीक़े सां अंदाज़ सां तव्हां तालीम में हुन सां वाक़ुफ़ु आहियो। अच्छा, हीअ राइटिंग जो जेको शोबो आहे, इवन सपोज कालम निगार थिए थो या राइटर कंहिं बि हवाले सां को शाइर थो थी वञे, के ख़ूबसूरत हिकिड़े शॉर्ट स्टोरीज़ पैराग्राफ्स वग़ैरह खे त राइटिंग जो स्टार्ट जो आगाज़ इंसान में कीअं पैदा थींदो आहे? तव्हां छा सम्झो था त हर कोई आम माण्हू कोई राइटर थी सघे थो? इहो त हिकिड़ो कुदरती ॾात आहे जेका कंहिं कंहिं माण्हू खे नसीबु थींदी आहे, ऐं हर माण्हू वटि जेका पंहिंजूं हिकिड़ो तख़लीक़ी सलाहियतूं हूंदियूं आहिनि ऐं हर माण्हू जो पंहिंजो हिकिड़ो रंग हूंदो आहे। सो हीउ हिकिड़ो गॉड गिफ्टेड ईअं सम्झो त उहा हिकिड़ी तख़लीक़ी सलाहियत हूंदी आहे ऐं हर माण्हू वटि न आहे हूंदी, हर आम माण्हू वटि न आहे हूंदी। ऐं कॾहिं कॾहिं असांखां इहे दोस्त क्वेश्चन कंदा आहिनि त तव्हां एतिरो कीअं लिखी वेंदो? जी माशा तव्हांजो किताब चाहींदमि त तव्हां जेके आहिनि किताब ॾेखारियो पंहिंजा। बिल्कुलु, हीअ मुंहिंजो किताबु आहे राती दर्द पुकारो ऐं हीअ 2018 में शाया थियो। बाक़ी मुंहिंजा ॿ किताब जेके ॿिया बि आहिनि उहे अंडर प्रोसेस में आहिनि। जी हा। सो हिन खे सम्झो जेको हिकिड़ो तख़लीक़ी कमु जेको आहे गुज़िरियल ऐं 1990 खां हिकिड़ो लिखण जी जेका मुंहिंजी शुरूआति रही आहे त हिकिड़े ॿाराणे अदब खां मूं कई ऐं उन दौर में जेको आहे जेके ॿाराणा रिसाला ईंदा हुआ उन्हनि में आउं लिखंदो हुउसि ऐं पोइ आहिस्ते आहिस्ते जेको असांखे एनवायरमेंट मिलियो, दोस्तनि जी जेका संगत मिली, साथ मिलियो, त उन ई संगत साथ में जेको असां थोरो उसरी अॻिते आयासीं ऐं उन खां पोइ कॉलेज वारे ज़माने में ऐं असांखे जेका असांजे उस्तादनि तमामु घणी असांजी जेका तख़लीक़ी सलाहियतनि खे उजागर करण लाइ उन्हनि पंहिंजो लायो सजायो। सो ॾाढो ज़बरदस्त माना हिकिड़ो जॾहिं असांखे एनवायरमेंट मिलियो त उन में असां घणो कुझु सिखी वियासीं। वाक़ई इहा ॻाल्हि नी की आउं बि एग्री कंदमि त की न राशिद आउं बि नंढी नंढी थोरो घणो कुझु लिखी वठंदी आहियां कॉलम निगास, आउं बि इंग्लिश राइटर आहियां। वाक़ई न ABC को मथे लिखंदी आहियां, सेंटेंस वेंटेंस ठाहे वेंदी आहियां। पर आउं इहा ॻाल्हि करणु चाहींदमि त वाक़ई इन्वायरमेंट जो वॾो असरु थो पए। जॾहिं मूं पंहिंजी राइटिंग स्टार्ट कई इंग्लिश में लिखणु त वाक़ई हिकिड़ो इन्वायरमेंट मिलियो, हिकिड़ो फेरिस लिखणु। फर्स्ट ऑफ ऑल त पहिरियों असांखे स्कूल में लिखण जो फर्स्ट जे हवाले सां त उन वाक़ई इन्वायरमेंट ॾियणु ज़रूरी आहे पंहिंजे ॿारनि सां गॾु। ॿियो मुताले जी मुतालो माना जेको जेतिरो तव्हांजो वसी हूंदो आहे ओतिरो तव्हां ॾाढो ख़ूबसूरत लिखी सघो। बाक़ी जंहिं इन्वायरमेंट बहितरीन जेके शख़्स हूंदा त यकीनन कंहिंसां कम्युनिकेट करे को ख़ूबसूरत किताब पढ़ी करे या कोई कंहिंजी गाइडलाइन सां या विटनेस सां या नॉलेज सां बिल्कुलु बिल्कुलु जी जी ज़राऊं बि ईंदो आहियां पर सम्झ में न ईंदो बाद में। असल में ईअं आहे त हर माण्हू जो पंहिंजी हिकिड़ी मुतालाती सघ हूंदी आहे ऐं उन मुताले जे बुनियाद ते जेको माण्हू लिखे थो त ॾिसो हिकिड़ो राइटर आहे या शाइर आहे त उनजी ऑब्ज़र्वेशन जी जेका अखि उहा ॾाढी तेज़ हूंदी आहे ऐं हू मतिलबु समाजी हालतुनि खे बि इज़ारे थो, समाजी हालतुनि खे बि ॾिसे थो ऐं उन खां पोइ माना जंहिं बि फील्ड में आहे, चाहे उहो शाइरी लिखे या मतिलबु त नसर जे हवाले सां स्टोरीज़ लिखे, कहाणियूं, नावल, माण्हू नावल बि लिखनि था, ठीकु आहे, ड्रामा राइटर बि आहिनि, त हर जेको तख़लीक़ात जो पंहिंजो हिकिड़ो रंग आहे ऐं उन ई रंग में जेकॾहिं हू रचिजी वञे थो त मुंहिंजे ख़्याल में माना हुनजी जेका ग्रोथ थिए थी, जेका ग्रोमिंग थिए थी त हू मुताले जे बुनियाद ते। वाह बिल्कुलु यकीनन आउं जॾहिं अगरि कंहिंजो किताब पढ़ंदमि त उन में वञा बहितरीन क्रिएटिविटी करण जी कोशिशि कंदमि, ईअं ई थींदा बहितर। अच्छा राशिदा, सुबुह जो उथणु तव्हांखे कीअं लॻंदो आहे ऐं ख़ासि तौर ते प्रोग्राम सुबुह में रहण खे कीअं ॾिसंदो? काफ़ी दफ़ा तव्हां असांजा गेस्ट बि थिया, इन सॼे वर्कआउट कए मॉर्निंग शो खे कीअं लॻंदो तव्हांजो? जल्दी तव्हां असां जॉइन बि कंदव? सॼो मुंहिंजी रूटीन ॾाढी ख़राबु आहे। मां राति बि डॉक्टर ॾे इन लाइ वियो हुयमि त मुंहिंजी रूटीन चेंज कयो। डॉक्टर आउं कीअं चेंज कयां? पाण कयो न, मां चयो न थोरी मदद त कयो न, पोइ डॉक्टर सां जायो। पोइ दोस्त आहे इन सां हंसी मज़ाक थींदी आहे, पोइ हुन थोरा तरीक़ेकार ॿुधाया चई मोबाइल बंदि कयो। मुंहिंजो हूअं ई बंदि हूंदियूं आहिनि। मां चयो मोबाइल मां हाणे राति जो यूज़ ई न आहियां कंदो।
12 साढा 12 थींदा आहिनि जेको मां पंहिंजे चैनल ते प्रोग्राम्स कंदो आहियां उहो ख़तमु करे उन खां पोइ मां मुंहिंजी कोशिशि हूंदी आहे मोबाइल ऑफ करे बतियूं ऑफ करे सॼो रूम में वञी करे सुम्ही रहंदो आहियां। इतफ़ाक़ कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे लेटंदे लेटंदे सुम्हंदे 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 3-4 थी वञनि। अच्छा लेटियो बि पिया निंड न पई अचे। उहो आऊं ॿुधायां छो इहो दिमाग़ में काफ़ी सारा सवाल हूंदा आहिनि जेको अलाए छा पियो हलंदो आहे दिमाग़ में। मां इहो तव्हांखे ॻाल्हि पहिरीं तव्हां हिकिड़ो सवाल बि इहो कयो न त दिमाग़ जे हवाले सां त इंसानु सुम्हंदो आहे न त हज़ारे ख़्यालात ईंदा आहिनि। ईअं बि अगरि सुबुह जो जंग ते थो वञे उनजी तयारी पियो करे मूंखे हेतिरा माण्हू खपनि हितां खां अटैक करिणो आहे इहे ज़हन में ख़्यालात ईंदा आहिनि पिया। पोइ बसि ईअं सोचींदे सोचींदे निंड अची वेंदी आहे। हाणे वरी मां हिकिड़ो विर्द शुरू कयो आहे तस्बीह खणंदो आहियां हथ में पोइ सुम्हंदो आहियां पोइ या रहमानो या रहीम बिहक़ बिस्मिल्लाह रहमान रहीम मुंहिंजी कोशिशि हूंदी आहे त 100 मरतबा पढ़ां ऐं 100 मरतबा खां पोइ अॻिते पोइ जेतिरो बि पढ़ंदो वञा निंड अची वेंदी आहे। अच्छा उहा वरी सुकून वारी निंड हूंदी आहे ॾाढी। कल्ह ईअं ई थियो कल्ह राति जेको मां सुतुमि तक़रीबन 2 वॻे सुम्ही रहियमि ऐं इहो पढ़ंदे पढ़ंदे वरी सुबुह जो 2 वॻे उथियुमि। वाह स्टार्टिंग बवड़े तो सुता चलो आहिस्ता आहिस्ता जी 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 जेके देर सां सुम्हंदा आहिनि ऐं देर सां उथंदा आहिनि उहे बादशाह माण्हू हूंदा आहिनि। न सर असांजे वरी अलॻि सिस्टम हूंदो आहे। असांजे अमड़ अगरि वेंदा आहियूं न ॻोठ कॾहिं देर सां सुम्हूं ऐं देर सां उथूं न पुछंदा आहियूं निभागा आहिनि इन करे ॾिसो न ॻाल्हि इहा हूंदी आहे त उन्हनि जो मतिलबु कॉन्सेप्ट आऊं थोरो क्लियर कया त सुबुह जो उथण जी अलाह साईं सवेर चवंदा सवेर उथो त रिस्क में जेको फरिश्ता जेके हूंदा आहिनि रिस्क खां पहिरियां तरी में हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे मां ॿुधायां सुबुह जी जेके किरणूं हूंदियूं आहिनि सिज मां निकिरंदियूं आहिनि उहे इंसान में कैल्शियम पैदा कंदियूं आहिनि ठीकु आहे। ऐं असां उहे विञाए वेठा आहियूं पोइ असांजे टंगुनि में हॾनि में सूर लॻो पियो हूंदो आहे इन जे करे वक़्त खां पहिरियां पोड़ाजे वञूं। असल में ईअं आहे त मॉर्निंग टाइम ते सुबुह सर उथणु घुरिजे ऐं मुंहिंजो बि इहो रूटीन आहे त आउं सुबुह सर 5 वॻे उथंदो आहियां वॉक कंदो आहियां ऐं वॉक करण खां पोइ जेको आहे पंहिंजे कॉलेज जी जेका आहे ड्यूटी जी तयारी कंदो आहियां या जेको रूटीन में जेको आहे जीअं आहे ऐं माण्हू खे सुबुह सवेर उथणु घुरिजे। असल में ही सभई जेके असांजूं जेके बीमारियूं आहिनि शुगर या ॿियूं जेके बीमारियूं आहिनि जेको ब्लड प्रेशर आहे जेके बि शयूं जेके आहिनि जेके बि बीमारियूं आहिनि उहे उन ई कारण आहिनि त असांजो जेको माण्हू आहे उहो वर्ज़िश नथो करे ठीकु आहे न पंहिंजी रूटीन खे माना जेको हिकिड़ो डिसिप्लिन वे में जेकॾहिं असां पंहिंजो वॉक कयूं डिसिप्लिन वे में जेकॾहिं असां माना जेको खाधो आहे उन ते कंट्रोल कयूं मतिलबु जेको आहे डाइट खाधो जंहिंखे असां चऊं त उहो त उन हिसाब सां माना जेको आहे असांजो हिकिड़ो रूटीन जेकॾहिं बहितर नमूने असां डिसिप्लिन वे में अरेंज कयूं था लाइफ में शेड्यूल जीअं आउं थोरी ॻाल्हि ईज़ी करे वेठा आहिनि त माना शेड्यूलिंग असांजी लाइफ में ज़रूरी आहे ऐं ख़ासि तौर ते जॾहिं जेको माण्हू सुबुह सां सवेरे उथे थो त उनखे ॿिया कम जेके करण में आसानी थींदी आहे उनखे हूंदो आहे त वाकई आउं सवेरे उथियो आहियां त मुंहिंजी हिकिड़ी पॉज़िटिव एनर्जी बूस्टअप कंदी आहे अंदरि हिकु जीअं चवंदा फरमान था त सुबुह साण जल्दी उथण वारे जी कामयाबी कदम अची वेंदी आहे जो उथी करे पंहिंजे कमरे वेंदो आहे। सभु ख़बर हा सभु कुझु ख़बर आहिनि। जीअं तव्हां ॾिसो पाण जी जेका खाधे जी रोटी आहे केॾी ख़राबु आहे। इस्लाम वे असांखे छा थो चवे सुबुह साण उथी करे सभ खां वधीक जेतिरो वणंदा ओतिरो खाओ मतिलबु पेट भरे खाओ। ॿिपहरनि जी जेका मानी आहे उहा उन खां थोरी घटि राति जो उन खां घटि। असां राति जो सुम्हण खां पहिरियां एतिरी खाईंदासीं हलण ठहियो लत खोड़ी लेटी पवंदासीं बसि ऐं ठीकु आहे सुबुह जी असांखे नसीब ई कोन्हे। रात लेट नाइट खाइण वारा ख़ासि तौर ते यंगस्टर बि घणा हुनमें त हाणे ओल्ड एजर बि शामिल थी विया आहिनि असांजा सीनियर सिटीज़न्स बि शामिल थिया आहिनि। पहिरियों त सम्झंदासीं त असां ई शायदि नंढी एज में यंग जनरेशन में वरी होटलिंग वारो जेको सिस्टम आहे होटलिंग वारी जेका मानी आहे ॾाढी ख़राबु आहे सिहत लाइ ऐं माना असांजो यंग जनरेशन जो जेको बि नौजवान आहे या खणी माना असांजे टही जा जेके बि आहिनि सो उहे सभई जेके हिन होटलिंग ते बाक़ाइदे वेंदा आहिनि ऐं माना तक़रीबन उहो तरजीह ॾींदा आहिनि होटलिंग वारे मानी खाइण ते। ज़बरदस्त ईअं कुकिंग सुठी हुअण बि खपे हक़ीक़त में हिकु मर्द खे हुअण बि खपे जो सुभाणे शादी थिए घरवारी खे हथ त वञ रहे। हा ज़बरदस्त केॾो सुठो मैसेज जेको आहे हीउ राशिद छा ॾियनि पिया सभिनीनि खे पर उहे बि जेके आहिनि हर सलाहियत हर जेके अचणु घुरिजे लाज़मी आहे। असां वटि इन शइ खे थोरो ऐब सम्झियो वेंदो आहे मर्द घर जो कमु कीअं करे। असल में ॻाल्हि आहे त ज़ाहिर जॾहिं माण्हू जीअं साईं ॻाल्हि कई त शादी कंदो आहे त माण्हू खे ज़ाहिर जीवन साथी जो साथ ॾियणु घुरिजे ऐं हू तव्हांजी जॾहिं जीवन साथी आहे त ईअं सम्झो त माना
तव्हांजो फर्ज़ थिए थो त ॿई माना तव्हां जेको आहे उनजे घर खे संवारो सुधारो ऐं उन में वाक़ई ऐब न आहे, ठीकु आहे न। ऐं तव्हां पंहिंजे ॿारनि जी जेका परवरिश कयो था, तव्हां ॿारनि जी जेका ग्रूमिंग कयो था, तव्हां ॿारनि जी एडुकेशन जे हवाले सां सोचो था, ज़ाहिर आहे उन में तव्हांजी जेका सलाह मसलत हूंदी आहे, त ॿिन्ही जी जॾहिं सलाह मसलत हूंदी आहे त उहो जेको घर जो जेको एनवायरमेंट आहे उहो ॾाढो ख़ूबसूरत थींदो आहे, ॾाढो ज़बरदस्त थींदो आहे। हर शइ खे छॾे करे अगरि पाण सिर्फ़ु औरत जी फज़ीलत खे ॾिसूं त अल्लाह ताला माउ जे क़दमनि हेठां जन्नत रखी आहे। बिल्कुलु इन खां वधीक फज़ीलत औरत जी छा थी सघे त पोइ भला मूंखे ॿुधायो राशिद, हाणे जॾहिं तव्हां असांखे जॉइन कंदव त पोइ तव्हां सुबुह जो छा भला कीअं सुम्हंदव, अलार्म रखंदव, माना सुबुह जो कीअं उहो त उथंदव, मुंहिंजो अलार्म हूंदो आहे, रखंदव? मां पंहिंजे मोबाइलनि ते, अच्छा मज़े वारी ॻाल्हि पर मुंहिंजे मोबाइल ते न टाइम जीअं मिसाल तौरु 8 लॻी 1 मिंट, 8 लॻी 2 मिंट, 8 लॻी 3 मिंट, अरिड़हनि मिंटनि ताईं ईअं रखंदो आहियां। हिकिड़े ते न त ॿिए ते न त टीह ते, कंहिं न कंहिं ते ज़रूरु उथंदुमि। वरी कंहिं दोस्त खे मैसेज करे छॾींदो आहियां, अगरि अरिड़हनि मिंटनि ताईं मुंहिंजो मैसेज न बि अचे न, कॉलूं करे मूंखे उथारिजां। इहो ॾाढी ॾुखी आहे या इहो सिस्टम। अच्छा इनशाला तव्हां ॾिसिजो, 1 महीने जे अंदरि मां पंहिंजी रूटीन चेंज कंदुमि। जेको इंसान हिकिड़ो चवंदो आहे न त भई मूंखे करिणो आहे, उहो करे सघंदो, करे सघे थो। छो जो दुनिया में मुश्किल आहे, नामुमकिन का बि शइ न आहे। अगरि तव्हां करण ते अचो त करे सघो था। इंसान दुनिया में तव्हां ॾिसंदा त सोशल मीडिया जो दौर आहे, त अलाए कहिड़ियुनि कहिड़ियुनि जॻहियुनि ते उन्हनि जा घर हूंदा आहिनि, अहिड़े ख़ासि तौर ते हाई पीक ते, अहिड़े माउंटेन्स ते, उते बि ॾिसो नंढड़ा नंढड़ा ॿार पार करे गुज़रनि था। कॾहिं कॾहिं असां थोरी ऊचाई ते हूंदा आहियूं त असांखे हिकदमि सां ख़ौफ़ पैदा थींदो आहे, लेकिन इहे बि त इंसान आहिनि न, अहिड़ी त मुश्किल कंदा। हालांकि इंसान जीअं चाहे त बाक़ी सभु कुझु करे सघंदा। निंडूं हिन फिटायूं आहिनि। हा, त बसि इन खे तव्हां को कसे बने पिटी करे छॾो था। पर हाणे हींअर शॉर्टकट मुंहिंजे ब्रेक पोइ कंटिन्यू था कयूं। असां सां गॾु ॿिया बि महिमान मौजूदु आहिनि, उन्हनि खे सां कंटिन्यू कंदासीं, लेकिन हिकिड़े शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ खाली न वञिजो, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन, तव्हांजो असांजो साथ बि हूंदो फ़ोन कॉल जे ज़रिए। नंबर अनाउंस कंदमि जेको स्क्रीन ते बि अचे थो, 022210228 असांजे प्रोग्राम में ज़रूरु शामिलु थींदा। ऐं असांजो जेको चैनल अवेलेबल आहे महान TV ऑफिशियल, उनखे लाइक कंदा, सब्सक्राइब कंदा ऐं शेयर बि ज़रूरु कंदा। इन केस अगरि सपोज़ तव्हांखो को बि प्रोग्राम महान टेलीविजन जो मिस थो थी वञे त तव्हां यूट्यूब ते जेके एंजॉय कंदा। ऐं ख़ासि तौर ते फेसबुक ते बि पेज आहे जिते असांजो हींअर लाइव हले पियो। सभिनि फेसबुक जेके यूज़र खे बि वेलकम कंदासीं, भलीकार कंदासीं, ऐं फेसबुक यूज़र खे बि चवंदासीं जेके हिननि खे लाइक ऐं शेयर ज़रूरु कनि। ऐं जीअं असां सां गॾु मोहम्मद वारिस बहितरीन अलगोज़ नवाज़ मौजूदु आहिनि, ऐं ग़ुलाम यासीन, हुन त उनको पुछंदा त हीअ इन फ़न खे उहो केतिरे टाइम कर सिखो, जेको हुननि सिखिया में अचे या इन में डिब्यूट कनि पिया, ऐं कीअं सिखिया, शौक़ु हिननि खे कीअं पैदा थियो। जी तव्हां ॿुधाईंदा ग़ुलाम यासीन, तव्हांखे केतिरे अरसे खां जेको आहे इन तव्हां सुगड़पन में आयो ऐं कीअं सिखियो, कीअं शौक़ु? अते मुंहिंजो ॾाढो साहिबु बैत पढ़ंदो। अच्छा, उन खां पोइ मुंहिंजो वाल साहिबु बैत पढ़ंदो, चाचो मुंहिंजो हाजी मोहम्मद मूसा जेको मशहूरु इहो नड़ पे ते बैत पढ़ंदो। 1992 करे मूंखे शौक़ु चाचा सां गॾु हूंदुसि, पोइ मां इहे बैतनि में मूं गुज़ारियो आहे। शेर शाइरी पर इहो अदब जे लिहाज़ सां मां इहो जेको कंदो पियो अचां, नड़ बैत ते शाइरी बैत कुझु नातियूं, पर इहा शाइरी अदब जे लिहाज़। सही सही सही। अच्छा, अदब सिंधी ॾिसो माना इन्हनि सुगड़नि खे ॾिसी करे असांखे सम्झो त असां केॾा जेके आहिनि शुरू जे तौर खां इंडस सिविलाइज़ेशन जे तौर खां, त माना असांजो लिटरेचर अदब माना पेन कलम सां असांजो वास्तो इनमें को शक इनमें को वाक़ई शक कोन्हे। त माना असां सिंधी जेके एतिरा पढ़ियल लिखियल ॾाढा दानिशर, काफ़ी अहिड़ियूं इन्वेंशन्स बि जेकियूं आहिनि उहे असांजे अदब सां रिलेटेड आहिनि। तव्हां सुगड़नि जी कचारी शायदि न ॾिठी हुजे? न, मूं ॾिठी आहे बिल्कुलु, असांजे प्रोग्राम में जेकी ॻोठनि में हुते थींदी आहे। आउं हिकिड़ो चकर वियो हुउसि, उन जहिड़ी कचारी मूंखे कॾहिं बि कंहिं दोस्तनि में न मिली। वाक़ई वाक़ई। उन में अलाह ऐं अलाह जे रसूल जो ज़िक्र हूंदो आहे, उन में मोहबतूं, उन में प्यार, वरी सियारो हुजे, मछ हुजे, उहा कचारी हुजे, ॾाढो मज़ो ईंदो आहे, ॾाढो मज़ो ईंदो आहे। अच्छा, मोहम्मद वारिस जे हूं त अलगोज़ नवाज़ बहितरीन, उन्हनि खां पुछूं था त कॾहिं को ही जेके प्ले पियो कनि। जी मोहम्मद वारिस, कॾहिं को जेको हीउ अलगोज़ हो त तव्हां वॼाइणु शुरू कयो आहे, कहिड़ी उमिरि खां? असांजो मालदार माण्हू हुआसीं, मारू जे सही सही माल सां हूंदा, पोइ वक़्तु न गुज़रंदो, पोइ असांजा वॾा उते वॼाईंदा आहिनि, टाइम पास सुठे नमूने सां, मिठा आवाज़, बैत, नड़ ऐं अलगोज़ वॼाए वॼाए पंहिंजो टाइम पूरो कंदा आहिनि। जेसिताईं माल पियो चरे। जी जी, जेसिताईं माल पियो चरे। वरी राति जो कचहरियूं थींदियूं आहिनि सुठियूं सुठियूं। असां पुराणी कचहरी ॿुधंदा आहियूं, फतेह खान जी कचहरी ॿुधंदा हुआसीं, हुननि खे ख़ुशबड़ थींदी, चङा भला, ख़ुशि आहियो, चङा भला। जेसीं ईअं न कंदा असांजे ॿारहाड़ीअ जा त हुननि खे सुकून न ईंदो। जेको बि ॿारहाड़ी जो माण्हू हिकिड़ी पंहिंजी एक्टिविटी ॿारहाड़ी जी हूंदी, पंहिंजी महिमान ईंदो, पहिरीं हुनखे ख़ुशबड़ कंदा, अदा ख़ुशि आहियो, चङा भला, ॿियो ख़ैर आहे, इहा कंदा। पोइ हुनखे मानी खाराईंदा सुठे नमूने सां, माखी हूंदो, मखणु हूंदो, लस्सी हूंदी, सभु ॾींदसि। उन खां पोइ जे राति टिकियो त हवाल हाली न वठंदसि, वरी सुबुह ताईं। इहे ख़ुशियूं हूंदियूं असांजी
पोइ मालदारी जे हिसाब सां पंहिंजो टाइम पास कयो। वाह वाह ज़बरदस्त। जी जी तव्हां कुझु चवणु चाहियो पिया दादा? जी जी मुंहिंजो त असांजो जेके हीअ शानदार जेके रवायतूं रहियूं आहिनि, ख़ासि तौर ते माना जेका तव्हां ॾिसो त सिंध हमेशह जेका आहे इल्मु अदब जे हवाले सां तमामु घणी रिच रही आहे, ऐं सुघड़ाइप जे हवाले सां जेकॾहिं ॾिसूं त असांखे हिन मां तमामु असांजा ख़ूबसूरत रंग असांजा रचनि था। सो साईं जी ॻाल्हि पई कई त असांजूं जेके कचहरियूं आहिनि, जेके अॻे मंडलियूं जेके थींदियूं हुयूं, सुघड़ाइप जूं जेके कचहरियूं थींदियूं हुयूं, त उहे हाणे वक़्त जी दज़ में लटिजी वियूं आहिनि। सो उन खे प्रोमोट करण जी ज़रूरत आहे। ऐं हिन वक़्तु जॾहिं माना असां वटि हर साल जेको एकता ॾियारो या माना जेको कल्चरल डे मल्हाइजे थो, त उन में वरी हिन खे थोरो हिकिड़ो ज़रूरु माना हिकिड़ो योगदान मिलियो आहे। ऐं असां इहो चाहियूं त असांजो नओं नसल जेको आहे इन्हनि शयुनि खां वाक़ुफ़ु थिए। अच्छा, नए नसल जी तव्हां ॻाल्हि कयो था, यूज़ तव्हां पाण जेके आहिनि लेक्चरर बहितरीनु उस्ताद बि आहियो, कॉलेज में तव्हां ॾिसो त यकीनन शागिर्द अचनि था, उन्हनि जो विजन, उन्हनि जो मोटिव, उन्हनि जो मक़सदु तव्हांखे छा थो लॻे? पंहिंजे कल्चर जे हवाले सां कंसर्ट आहिनि? ॾिसो असल ॻाल्हि इहा आहे त असांजो जेको नौजवान आहे, ख़ासि तौर ते कॉलेज साइड ते या यूनिवर्सिटी जो जेको स्टूडेंट आहे, त उन जी पहिरीं ॻाल्हि इहा आहे त उहो उन वटि तमामु घणो टैलेंट मौजूदु आहे ऐं हू ग्रोम करणु चाहे थो। पर ॻाल्हि इहा आहे त असां वटि तमामु घणा वसीला, जेके अॼुकल्ह जे दौर में वसीला बि जाम आहिनि, रिसोर्सिस बि जाम आहिनि, सभु ॻाल्हियूं आहिनि, पर ॻाल्हि इहा त उनखे ग्रोम केरु करे, ठीकु आहे न। ऐं असांजा जेके सरकारी इदारा आहिनि या जिते बि माना कॉलेज आहे, यूनिवर्सिटीज़ आहिनि, त उन में हू पंहिंजी मदद पाण ते पंहिंजो स्पेस ठाहे थो। असांजो नौजवान पंहिंजी मदद पाण ते स्पेस ठाहे थो। बाक़ी अॼुकल्ह जो दौर ईअं जेके प्लेटफॉर्म मुहैया कोन्हनि, जीअं हाणे राशिद साहिब बि ॾिसो त तव्हांखे पाइप पेपर ॿुधायो त माना पंहिंजी इनिशिएटिव वठी करे हर माण्हू वटि हिकिड़ो पंहिंजो टैलेंट आहे। सही पर हलूं था हाणे मोहम्मद वारिस ऐं ग़ुलाम यासीन सां गॾु मौजूदु आहे, त ॿुधूं था हींअर असांखे छा था ॿुधाइनि। जी वणन में वाका छा, वणन में वाका छा जड़ी करे जोए, पर हीअ औरत न हो, हीअ हुई आ इश्क जी शाह लतीफ़ जी शाइरी। सुर ससी जड़ो हाल तड़ो हाज़िर। अदी जागत की जतन लाए मुखे सुते न सार थी, नित नित न्यारा हंजारा याद कयां पंजो यार थी, पर जेमी झेड़ा वन में गोड़ा ये धोबिन की धार थी, अदी सामूले भेंदू कार थी, सिर साल सदको साजन तां घोरा सवार थी, घणी मंज़िल मद थई या साहिब जी सरकार थई, ही छपर तो के छा कंदा गाडू करन जा ढकार थई, पर चढ़वनी जबल चोट ते मगा वे जीवन कार थई, कारा उठ के चिन जा तन जे गोड़न जा गिवार थई, ओ छपलाण पाखड़ा तन जे छेरन जा छिमकार थई, रात लंघे वाहे नरण मां तन जे हलण जी हुंकार थी, अदी को वनी थी के चढ़े मुंहिंजा दरियाहन जा ददकार थई, पर गिदड़ बघड़ बांदर भोलड़ा उते आफतुन जा दार थई, भला तालव खटे तुंहिंजो मदवनी गस मदे गार थी, अॻियां सख़्तु सफ़र बुझी थो सावण चए पर वञी हक़ पणे जो शार थी, हाणे केच वञण वरी आकार थई पुठा पुनल जाम जे हालई अला भला पुठा पुनल जाम जे हाणे केच वञण कार थई, केर सवा ससी जे लिखियो लोड़े, केर सवा ससी जे लिखियो लोड़े, पर हली पुठा हो त जे छता सा छोड़े, वर खयूं वाका करे तरस न पवे न तोड़े, कुर्ब कजां कांद मुजा कर कमीनी ही कोड़े, मुंह जड़ी माज़ूर डे चंबारू पन्नू मोड़े, ही जबल जूहा जी सच न चवे को सोड़े, पैर ॾिसो पटन दे पई ढाटन पुटूं रोड़े, करे झुंगारे झंगल में कॾहिं पई टकर मथे ट्रोड़े, चढ़ियो जबल चोटीअ ते चवे हीअ निमाणी बिञोड़े, केच सवा धणीअ जे कूकूं ॿुधंदो कोन ॿियोड़े, आरी उथी वाली बिल्कुलु चए मूंखे पतो की न पियोड़े, अदा जत उठई ते वरी झलोड़े पंहिंजो सजण ॾिसी सिक लायां अला
भला पंहिंजो सजण ॾिसी सिक लाया जत उड झलोड़े बैत सतन सुरन ते सुर सोरठ सिमला चेदो मशहूर जो मुल्कन में पियो गढ़ पादे गाए छही रात छेरियूं वगियूं पियो गवीअ खे गुल ॿधाए जेका हिकमत हुई हरण में सा ॾिठी चारण चिताए उड़ंदा पखी आवाज़ सां उम्मीदा कातब में केराए पर सही माना में साध खे ॾिठयूं ते आज़माए चाढ़े तार तुंबे ते वेही ॾिठाई वॼाए वजत जे तंबूर कया चिकना चूर छॾई नर कई निवाए इश्क जे आवाज़ एॾा के अंदाज़ जेके निहोड़ा नज़र जे नाज़ सेजा परे खां पंध पुछाए पर इश्क नाहे रांद लॻे जने पलांद सदो पैर प्रेमी पाए इश्क जी ख़बर पुजो मंसूर खां जेके जॾहिं सूर्य ते चढ़ाए ॿी ख़बर पुजो शम्स तबरेल खां जंहिंजी चॾहिं उपती खल लहराए टी ख़बर पुजो मखदूम बिलावल खां जेके जॾहिं घाणे में पीड़ाए इश्क जी ख़बर पुजो आशिकनि गाम जन छॾियो मैदान मलाए मौला जी महबत शान शहादत जन छॾियो वदत जो दरिया वहाए जन उतां पीतो पाणी रब तर सां साणी छॾी लहर तन खे लाए हाणी नाला तन जा निशाबर छा अॻे भई सनागर सुणाए हाणी नाला तन जा निशाबर छा अवां खे पोइ सनागर सुणाए ॾिस त किथे लैला किथे मजनू किथे पियो महबत जा मींहं वसाए किथे सुणी किथे मिहार किथे पियो दुयूं दुखाए किथे उमर किथे मारवी किथे पई वलर वेचारी वराए किथे लीला किथे चनेसर किथे पई बदियूं बख्शाए किथे राणू किथे मूमल किथे हलियो करो कुॾाए किथे ससीम किथे पुनू किथे हली विंदर बोड़ाए किथे रांझन किथे हीर किथे परमी बील वजाए किथे बूबना किथे जरार किथे पिरतूं पेच पई पाए किथे नूरी किथे समूजाम किथे वेठो किंजर वसाए किथे दोदो किथे अलादीन किथे मर्दन के माराए बाबा किथे तड़ू किथे तकदीर किथे सूर्य सडाए सुनो करे वो सोरठ के लज़े मिसर लहराए आशिकन के अब्दुर्रहीम चयो तो रमज़न साण रिझाए पर ॾही सुती सिक जी छॾे मिटीअ साण मिलाए आशिक माशूक वरी मिटीअ जो मिटी थी विया हाणे चारण चंगु वरी बजाए थींदो साली तुने सिर जो हा लही अला भला थींदो साली तुने सिर जो इहो चारण चंग बजाए जेदो कापड़ी चढ़ो कोट ते मिलत चाढ़न ते चौकीदार यारी याद करे उते कई अल्लाह तोहार बीठल बोली बधी झोली दिनाई लोली कई कोट मथे कुकार पर भेज बिन मां जुड़ जो मथा में गमलार कई सुरखंबात मां कई धना सिर उते धार बान कई भेरवी ढोलक जी ढार दम झले कई दादरो पे वई तिलक जी उते तार पल टोहणी कई सुर पहाड़ी दिने सरगम जो सिंगार सब पे सुल्तान बुधो जगा बजत कई विंझार राजा रुख सही करे कई भान के भलीकार भली भली मगताए तू पिड़ मथे पिनार बाबा भली भली मगताए तू पिड़ मथे पिनार पकवाद बाजा तबला सुरदा सारंगियो ओ हार बिन जावट हजार गवा उते गोहर बेटा जगह परदेसी पगारदार गड़े सूरज शाकू कजू उभरी जो इजहार तड़े चान के चंग दी लगी बजाण जी वार ओ चान के चंग दी लगी बजाण जी वार राजा रुख सही करे चौदह खबर चार अता स्वाली आहिया सौदागर कंदो आही वीर करो व्यापार भला चंग चले चई दे अज कड़ो लगो वा तो के लाचार वो बजत गई सुर विहागम मथे गाजो मंगनहार आसा जे सुर मा आलाप करे चई दे सुर सखी दातार वो राजा चयो बानी के खंजर खणिया जल के मां जबरदार आ डांसर न स्वाली के मता मर्द करे मुते मयार वो बानी चयो सोरठ के उते दियो शिकार राजा च बाचा सिर टोली वाह जबरदस्त पर हाणे वञूं था जबरदस्त हाणे वञूं था शॉर्ट कमर्शियल ब्रेक ते ब्रेक खां पोइ कंटिन्यू कंदासीं काॾे न वञिजो असां सां गॾु रहिजो
वेलकम बैक नाज़रीन। नाज़रीन यकीनन तव्हां इंजॉय कंदा हूंदा ऐं असां सां ख़ूबसूरत महिमान बि मौजूदु आहिनि। ॿीहर आऊं सभिनी महिमाननि खे भलीकार कंदमि हिकिड़े ख़ूबसूरत अंदाज़ में जेको सभु प्रिविलेज कंदा दौलत राम खे बि राशिद शाह खे बि जेको जल्दी मुंहिंजे जेके मूंसां जेके कंपेयर थींदा आहिनि सां गॾोगॾु मोहम्मद वारिस ऐं सां गॾोगॾु ग़ुलाम यासीन जे हुन जो बेत जेको कंटिन्यू करणु चाहींदमि तूं पंहिंजो बेत जेको कंटिन्यू कनि। जी जी बिस्मिल्लाह। कापड़ी चढ़ो कोट ते मिलत चाड़न ते चौकीदार यारी याद करे उते कई ला तुहार बीठल बोली बधी झोली ॾिनई लोली कई कोट मथे कुकार पर भेज भिन मां झुड़चो मथा में गमलार कई सुरखंबात मां कई धनासरी ते धार भान कई भेरवी ढोलक जी धार दम झले कई दादरो पे वजई तिलक जी उते तार पलटो हणी कई सुर पहाड़ी ने सरग मजो सिंगार सब पे सुल्तान बुधो वजत कई विंझार राजा रुक सही करे कई भान के बलिकार भली भली मगताए तू पिण मथे पेनार बकवाद बाजा तबला सुरदा सारियो ओ हार निजावट हजार गवा उते गोहर बेटा जके हा परदेसी पगारदार जड़े सूरज शाकू कजूं ये उबरी जो इजहार तड़े चारण के चंग जी लगी बजान जी वार राजा रुक सही करे चौदे खबर चार अदा स्वाली आई या सौदागर कंदो वही वीर करो व्यापार भलायो चंग झले चईदे करो लगो आज तो खेला चार ओ वजत गई सुर विहागम मथे गयो मंगनहार आसा जे सुरमा आलाप करे जय दे सुर सखी दातार राजा चयो बानी के खंजर खड़िया जल जमा जबरदार आडा सुर न स्वाली के मता मर्दवनी करे मुझे मयार बानी चयो सोरठ के उते दियो चिंगार अज राजा दी तो सिर सभी लमी बुराई से तलवार भजी मिनत करे मग देखे न तो सुनु करे गिरनार राजा राजा रुख सही करे पहुंचे ओने खबरचार भजी मिनत कर मग देखे न तो सुनु करे सिरनार भजी मिनत कर मग देखे न तो सुनु करे गिरनार वो सोरठ पेरे पई मंगणा रखे अचे नाज़ुक मिली उते नार इन सूर मी तो मुझे सुहवनाई मगता कुछ मुडे निहार रन कुती बिन सुए जका भौके मज बाजार पर सजन बिना की सुंदो सिर मथे सिंगार ई माल वठी वञो मगता वनी पंजी पत पार हाण अब्दुल कर अब्दुल रहीम चे मुझे मुंह पके न तू मार अलाए रानू की नवरी और वार तो सिर सोली मंगता नहीं भला तो सिर सोली मंगता है रानू की नरवार वाह 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 तमाम ही आला तमाम ही जबरदस्त ऐं हिन क़िस्म जो जेको फन आहे न हिन क़िस्म जो जेको आर्ट आहे उहो ॾाढो रिच आहे ऐं तव्हां ॾिसंदो त असां वटि जेको आहे थर में स्पेशली जेके आहिनि उहे अलगोज़े जे धुन ते जेके आहिनि या जेके नड़बे ते जेके चवनि था त मुख़्तलिफ़ जेके धुनूं आहिनि ऐं ख़ासि तौर ते तव्हां ॾिसंदो लोक अदब जे हवाले सां असां वटि जेको ॾोरो आहे या सुर मारवी में जेके मतिलबु जॾहिं वसकारे जा रही ईंदा आहिनि तॾहिं असां वटि लतीफ़ हजाम जेको आहे या ॿिया जेके असां वटि जेके अलगोज़े नवाज़ हूंदा हुया उहे उन्हनि ख़ूबसूरत धुननि सां जेको आहे उन वसकारे जी आजियां कंदा हुया त राति ॿ मीहणा वठा सजन खिलनि खेल कया सो हिन क़िस्म जा जेके धुनूं आहिनि ऐं उनजो जेकी शुरूआति जेका थींदी आहे उहा बांसुरी वॼाइण खां थींदी आहे ऐं पोइ आहिस्ते आहिस्ते उहो उन अलगोज़े जे फन खे जेको आहे असल ॻाल्हि इहा आहे त इन अलगोज़े जे फन खे जेको आहे प्रोमोट करण जी ज़रूरत आहे असांजा जेके नओं नसल आहे उनखे बि माना जेको आहे उनखे मुंहिंजी साईं वारनि खे गुज़ारिश हूंदी त उहे पंहिंजो जेको औलाद आहे या त माना जेको नओं नसल आहे उनखे बि इहो फन प्रोमोट कनि उन में माना जेको मुंतक़िल कनि ऐं इहो ज़रूरी आहे ऐं असांजो तव्हां मींहं जी ॻाल्हि कई त मूंखे यादि अचे थो त हैदराबाद में बि आऊं थोरो ॿाहिरि फैमिली सां गॾु थोरो वियासीं त हिकदमि सां थोरी आंधी वांधी ख़ुशबू मींहं जी जेके स्टार्टिंग जेके थींदी आहे थोरो थिया पर ख़ैर मींहुं त कोन वसियो हल्की फुल्की थोरो इहे फील परे खां ख़ुशबू आहे मतिलबु पाड़े में जीअं दाग ठहंदो आहे पाड़े में जी न पाड़े जी ॻाल्हि आहे त मतिलबु सिंध जे ॿियनि
जेके न ॿियनि सिंध जे महिल मींहुं वसियो इन जे वजह खां वाक़ई त तॾहिं त शायदि जीअं तव्हां पाड़े जी ख़ुशबू जी ॻाल्हि कई त सिंध जे ॿियनि बि जेके आहिनि उन्हनि बि दौलतपुर खां जीअं महिमान आया आहिनि त उन्हनि खे ख़बर हूंदी त की ॿियनि पासे बि काफ़ी सारो मींहुं वसियो तव्हांजे मींहुं वसियो न राति मां मानी वटि खाधी न ओॾी महिल फुड़ियूं फुड़ियूं पयूं हुयूं फुड़ी फुड़ी पयूं हा असांजे पे मुंहिंजी गाॾीअ ते अञा ताईं निशान रहियल आहिनि मतां जो कूड़ थो ॻाल्हाए मां गाॾीअ जो कपिड़ो न आयो आहे थोरी खणियो जो आहे न ॻड़ा वाह वाह ख़ुशि नसीब ये कॉन्सेप्ट जरा जेके आहिनि ॾिसी चला अलाह रहम करे हाणे फसुल जी मुंद लॻी पई आहे अलाह रहम करे हा बिल्कुलु बाक़ी कणिक निकिरे पई मतिलबु इन्हनि बसि अलाह साईं लास्ट टाइम ये ॾिसो केतिरो डिज़ास्टर थियो एतिरी माना हवा तूफ़ान आई तो कणकूं जेकी उहे बि असल में वीचारा जेके हारी आहिनि 6 महीना मज़दूरी करे महिनत करे उन खे कुशादा कंदा आहिनि ऐं तव्हां ॾिसो जॾहिं मां पाण जॾहिं बनी कई हुई तॾहिं हिकिड़ो चकर बारिशूं अची पियूं मिर्च सड़ी विया वण सड़ी विया यकीन कयो रोअण ईंदो हुयो न फसल ते वञी करे ॾिसंदा हुआसीं हे हेॾी महिनत ई सभु कुझु कयोसीं सभु कुझु थी वियो कुदरत सां कने थिए थी त ही बि हिकिड़ी नेचुरल जेके ग्राफ्टिंग थिए थी तव्हां एग्रीकल्चर जो रूट कयो त ही बि हिकिड़ी कुदरत ई आहे एग्जैक्टली मिर्च पंगी पोखता वरी मींहुं वसे तो इहो बि हिकिड़ो कुदरत जो हिकिड़ो हा हक़ीक़त आहे पर हारनि जी महिनत वॾी आहे यकीन कयो असां हिते वेही करे खाऊं था तव्हां सोचो हुननि सां हुननि जी कहिड़ी कैफ़ियत हूंदी आहे राति जो को टाइम न हूंदो आहे हुननि जे पाणीअ जो जंहिं महिल टाइम ईंदो आहे त राति जो 2 वॻे 3 वॻे 2 कलाक जो 3 कलाक जो पाणी ऐं इवन तव्हां उते ॾिसंदव त वीचारनि खे निंड ईंदी आहे उते ॿनियुनि में सुता पिया हूंदा आहिनि गाह कंध हेठियां ॾेई भितर कंध हेठियां ॾेई ईअं सुता भलाऊं इवन अलाए केतिरा मरतबा जेॾी महिल उहे पाणीअ में गिड़ंदा आहिनि पाणी खोलण जे लाइ भलाऊं मां पाण पंहिंजी अखियुनि सां ॾिठो मां त दाऊं करे निकिरी ईंदो हुयुसि अहिड़ी ऐं अच्छा सीउ जंहिं महिल थींदो हुयो हद खां वधीक सीउ वरी कम बि पाणीअ जो वॾो मसइलो इहो हूंदो ऐं वरी ॿी जेॾी महिल सुबुह साण जेका माक वग़ैरह पवंदी आहे सो उन हा शबनम चइजे माक चइजे मुख़्तलिफ़ इन जा नाला आहिनि सो उन में वरी सुबुह साण सवेरे वेंदा हुया पोइ कलर वग़ैरह छटण या दवा वग़ैरह ॾियण त माक जा जेके जीअं फुड़ा किरनि त आस्ते आस्ते करे ज़मीन ताईं असर थिए तव्हांजी नज़र से बि काफ़ी इफेक्ट पियो हूंदो बहितरीन तव्हांजी नज़र हूंदी सुबुह सुबुह जो जॾहिं कोई माक पवंदी आहे तीअं वॾी ॿार में न त चवंदा आहिनि नज़र मुंहिंजी तेज़ आहे बिल्कुलु तेज़ आहे इहो हिकिड़ो फ़ाइदो नज़र तेज़ आहे अल्हम्दुलिल्लाह ग्लोबल क्लाइमेट चेंज जे करे हाणे जेके असां वटि तक़रीबन अणमुदाइता मींहं पिया आहिनि ऐं ख़ासि तौर ते जेको तव्हां ॾिसो त एनवायरमेंट जेको आहे या माहौलियात जेको आहे उहो हिकिड़ो तबाही ॾांहुं वञे पई ख़ासि तौर ते असां वटि जेका गर्मी जेका आहे उहा तमामु घणी वधे थी ख़ासि करे गर्मियुनि जे मौसम में ऐं उनजो सबबु इहो आहे त असां जेको आहे वणनि जी वाढी पोयां लॻा पिया आहियूं वण नथा पोखियूं ऐं असां एनवायरमेंट खे बचाइण लाइ माना को बि पंहिंजो घुर्बल रोल नथा अदा कयूं रुॻो ॻाल्हियुनि ताईं महदूद आहियूं अमली कमु असांजो कोई नथो पुॼे ऐं उन करे छा थो थियो त माना हिकिड़ो सॼो अणमुदाइता मींहं पिया आहिनि असां वटि स्पेशली थर में त अणमुदाइता मींहं पिया आहिनि ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त हीअं जेका खिवण ऐं गजगोड़ जो जेको माहौल हुयो उन में असां वटि हींअर लास्ट सेशन में हीअं जेके बरसातूं पयूं आहिनि त उन में लॻभॻि 25 माण्हू जेके खिवण किरण सबबु मरी विया 25 माण्हू अॻे ॿुधंदा हुआसीं ॻोठ में खिवण किरी आहे हाणे त माना मसलसल जेका आहे खिवणूं किरनि थियूं सबबु ख़बर न आहे साइंटिफिक उनजो छा आहे हवाले सां थींदो आहे त हिकिड़े अर्थ में कुझु ज़मीन में कुझु हरारत पैदा थींदी आहे जंहिंमें उहो इंट्रैक्ट थी करे वापसि जीअं इलेक्ट्रॉन न्यूट्रॉन जीअं किथे पॉज़िटिव हूंदा आहिनि अच्छा कुझु चवंदा आहिनि मोबाइल जे करे किरंदी आहे न हवा मतिलबु उनजो कारे रंग ते बि किरंदी आहे मेहनत बि किरंदी आहे कारा कपिड़ा न पाए असांखे पवंदी आहे अमर छा कंदी आहे उते जेको चवंदी छोकिरे खे बाबा मेहूं मेहूं अंदरि कर देगड़ा वेगड़ा अंदरि कयो मथो ढके हलो ईअं हूंदो आहे मोबाइल त माना वॻी असांजो ख़ैर न आहे या भॼंदी या असांखे बंदि कयो वेंदो मोबाइल माना मतिलबु झुड़ चढ़े न मोबाइलूं किथे जमा करायो अहिड़ी हालत हूंदी आहे हाणे अॻे बरसातनि जे मौसम में असां वेंदा हुआसीं पंहिंजे ॿनियुनि ॿारनि में ओॾां थर में स्पेशली ऐं ज़ाहिर मींहं जी मुंद जो जेको रोमांस जेको थर सां लाहिड़ियल आहे त जॾहिं हाणे त असांखे ख़ौफ़ थींदो आहे असां छा मिठी जी गड्डी वारी जेका भिट आहे न उन ते हलिया वेंदा हुआसीं हुते माना मिठी जी जेका गड्डी वारी भिट आहे उहो ऊचाई ते आहे ऐं सॼो शहर जेको आहे उहो हेठां भिटनि जी ओट में अॼु खां 7-8 साल पहिरियां असांजे ई ॻोठ में मतिलबु 2 टे घर छॾे हिकिड़ो पोयां घर आहे सो असां ईअं मींहुं थींदो आहे त वरी ख़बर अथव थोरा ॿाहिरि माण्हू निकिरंदो कंदो आहे सभिनी ने वञी करे सो असां बीठा हुजूं न
थोड़ी देर में असांखे ईअं महसूसु का शइ ज़मीन ते किरी ऐं हुनजी माना गरमाइश असां ताईं महसूसु थी, गरमाइश, ऐं पोइ ख़बर पई त हुन घर जे मथां किरी हुई, पोइ हुनजो जेको सो अॻियों हिसो ऐं जेको लोहो वग़ैरह उहो सड़ी वियो, इवन ज़मीन ताईं ॾार आयो। ई बिटशा खां पहिरियां असांजो ॻोठु आहे, ॻोठु अगम वसाण न, उते उन खे बि 7-8 साल थिया हूंदा, पर मतिलबु हुनजो जेको गरमाइश जेका हुई न उहा असां ताईं आई ऐं असीं इलाही परे हुयासीं। वाकई अहिड़ा वाक़िया थियनि था, मतिलबु कंहिं बि के हवाले सां नथा इंसान एंजॉय करे। इहो ई वाकई इन्वायरमेंट जो ई असरु आहे। अगरि गुल बूटा हुजनि त जेके जीअं मूं चयो ॿाहिरि जी मौसम आहे ऐं इन में असांखे जेके वण टण बूटा जेके पोखणु घुरिजनि, ऐं इहो हिकिड़ो असां सभिनी ते फ़र्ज़ु आहे, न सिर्फ़ु माना मतिलबु त हिकिड़े फ़र्द ते मतिलबु त पर सभिनी ते इहो फ़र्ज़ु आहे त असां माना जेको आहे पंहिंजे इन्वायरमेंट खे साफ़ रखूं ऐं वण टण बूटा पोखियूं। सर वण हणण जी एतिरी नेकी आहे जो अगरि उनखे पढ़ियो वञे त इंसान पंहिंजे घर में लाइ केतिरा वण हणी छॾे, एतिरी नेकी आहे। हालांकि रसूलुल्लाह जी आदीस त आहिनि हिते वण हणण, ऐं तव्हांजे लाइ उन में वधीक फ़ाइदा आहिनि। तव्हां ॾिसो अॼु खां 8-10 साल पहिरियां केॾो सीउ थींदो हुयो, हद खां वधीक सीउ थींदो, ॿाहिरि कोन निकिरी सघंदा हुयासीं ऐं एतिरियूं गर्मियूं न हूंदियूं हुयूं। हींअर तव्हां ॾिसो गर्मियूं उरूज ते आहिनि ऐं सीउ अचे थो, इवन वीचारा जेके जैकेट वग़ैरह खपाइनि पिया उहे ईअं ईअं वेठा आहिनि, केरु वठे ई नथो, एतिरो सीउ ई न आहे। सही सही। बाक़ी इहे बि असां एनवायरमेंट वणनि ॿूटनि जी वजह खां काफ़ी जीअं तपश देर थिए थी, जेकी खिवण किरण जी बेलो तबाह थी चुको आहे, मुसलसल जेको आहे बेला कटजनि पिया, हां बेले में जेके बि वण हाणे अणमुदाइता मींहुं उन ई करे पवंदा, छाकाणि जो इहा सॼी जेका असांजी जेका माहौलियात आहे उहो तबाही जे किनारे ॾांहुं वञे पई, ऐं माना जेको ख़ासि तौर ते ओज़ोन तह जेको आहे उन में जेके सुराख पइजी विया आहिनि ऐं उन जा जेके ख़तरनाक जेके रेज़ आहिनि उहे धरती ते पवनि था ऐं उनजे करे जेको आहे गर्मीपद जेको पैदा थिए थी ऐं खिवण बि इन वजह खां ई थींदी आहे। हा मुमकिन आहे साइंटिफिक रीज़न इहो ई थी सघे थो, इहो ई थी सघे। ॾिसण वारा सभु ॻाल्हियूं ॿुधनि पिया ऐं असां सां हिकिड़ो वाइदो कयो त हाणे अॼु खां हिकु हिकु वण त सभु हणंदा, अगरि हिकु हिकु वण बि गॾु करे हणनि त वाह वाह थी वेंदी ऐं उन्हनि जी नेकी जो तव्हांखे उनजो अजर मिलंदो। छा भला ब्रेक वठो, पोइ हिकिड़ो ब्रेक खां पोइ भला कंटिन्यू कयो। बिल्कुलु ठीकु आहे, चांहि जो बस सिप थी वठी छॾां। सही आहे जी राशिद साहब, ब्रेक वठंदा पोइ कंटिन्यू कंदा। बिल्कुलु। नाज़रीन असां ब्रेक राशिद साहब चाहे न पियो वठे, मुंहिंजी ॻाल्हि सम्झ में नथी कोन। अच्छा मूंखे वठिणो आहे ब्रेक। वठी थी वठां। नाज़रीन हींअर त शॉर्ट कम जे ब्रेक राशिद साहब हली लॻे थो निंड में आहे, पोइ इन ॻाल्हि खे कंटिन्यू कयो। काॾे न वञिजो, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन। तव्हां असांजो साथ बि हूंदो, फ़ोन कॉल जे ज़रिए नंबर अनाउंस कंदो जेको स्क्रीन ते बि ईंदो 022210228 डायल करे प्रोग्राम में ज़रूरु शामिल थींदा। राशिद साहब जो फर्स्ट डे आहे, असां जेको आहे हू सिखनि पिया अॼु ख़ासि, जीअं मूं चयो तक तालीम असांजे को होस्ट थींदा। आहिस्ता आहिस्ता जी फर्स्ट क्लास में थोरो ॿार नर्वस हूंदो आहे, करे हेॾे थो करे होॾे थो, ख़बर न पवंदो आहे टीचर आयो आहे या टीचर न आयो आहे, त अॼु थोरी कंडीशन राशिद साहब जी अहिड़ी ई लॻे पई। यस मैम। हाँ गुड गुड गुड, कीप स्टडी कंटिन्यू। सही आहे। यस मैम। तो हाणे हलूं था असां जेके बहितरीन जेके आहिनि जलपोत नवाज़ ऐं बहितरीन सुगड़ उन ते मूं असांखे हींअर छा था ॿुधाइनि। जी सुर सारंग बरसाती मौसम आहे, असांजो उस्ताद बैत ठाहियो, बरसाति उठे पई, शहरनि जा नाला गिण त अलाह जी रहमत बरसाति आहे। बिस्मिल्लाह। जेदो आबाद झांगण थांजा जुरादी छोर बुगफार, सारंग संभरी आयो सुना करे सिंगार, बादल भरजी आयो करे ककरकारूं भार, मनड़े का मटे कहीं क्लिप्टन मथे करकार, सिंगार करे सीओ मथा जो विलेज मथे विंझार, घोड़ियूं करे गाज़ी मथा कहीं मंगे पिरते मलार, लही आयो लस मथा कहीं उथल मथे किरार, गमला थी ग्वादर जा कहीं तुरबत मथे तजलार, वठी वाट विंद्र दी हला कर हब दे माश गुट का मटे की लयारी मथा ललकार, शेर छावली का गवाहू थी गसर दई गोली मार, निमी हेलो नाद मां बाते की सदर मते सटकार, पालूट कहीं पीटीओ मथा जैसा कन पाकिस्तानी प्यार, रुयूं कहीं रेडियो मथा बिजली साण वसकार, कोरंगी कायदा बदमी मी है कहीं मली रते मार, साईं सच लगा सोरा गोट दे कहीं लालू खट दे लार, कड़ियूं वसू कौ कर दे कन पा गडा मते गुजार, गुजो घारो ठटो गाढ़ो लदी साकरे वरण जी सार, गुलाब गुलावर घोड़ा बारी छोलनी जा चचकार, सुजावल जाती बदीन पठोरो तौ गई तलार, चाड़ू कहीं चूड़ते थक कहीं थर पार, नार खोली नारे ढोरे जा पिछोरो कहीं पार, मातली मलकानी पंगरो शेख बिरको शुमार,
माण्हू मुबारक हुजनि मींहं जूं हिक ॿिए खे हज़ार टंडो जाम टंडो मोहम्मद खान टंडो पागो टंडो आदमी टंडो लयार खैर पुरखैबर वारा पा खारकू विराइन उडेरे मजकी चार मटे हलियो मटियारे कांकरे हैदराबाद हालार कुंड वठी कोटड़ी वारी मुट करे बोलड़े ते कई जाम छोरे मथा जार मिठी मीरपुर टिकीड़ी वो खिमण जा कुमार अंबो हकई उमर कोट ते सलाम कोट ते सुमार बस कई वड पड़ो थी लदे सी जोर वारन जी संभार दीपलो जुड़ो मी जिम करे चले चोटारी मथे चौधार सन सिंधड़ी सा मारो ककरन कई कतार सऊ थेलो सांगड़ी नवाब शाह दे कई दौड़ मथे तत्कार शहजाद पुरी शाहपुर जा कर जा अंकल पा सखी मथे सुमार सैदाबाद सकरन मी गुलन कई गुलदार कलरी माजद मेरापुर मी कई सैदर मथे सुकार मी उठो मुबारक फकीर ते चालक मथे चौधार चाड़ू कई चूरार ते लाखट मथा लार ककर मथे कादी मत ते कई दौलतपुर मथे दकार मोड़ खदई मोरे खावटी कंडारे वारी कठार नयो भर जी वयो नौशरे जो पानी सा पातार मिठाणी सजो मीह चोड़नी लकारन ते लामार रही पो रानीपुर मी करे पीरन मथा पलतार ओ सूर बाजा सिंध जो पीर गोट जो पगदार पनु सजो पानी थी वयोनी सखर के सहार रोहड़ी मीरन रसूल पाक जो वचन विजू मथे वार विज चवंदान हेवण के जेके मोहम्मद मुस्तफा जो जुल्फ मुबारक उन इजारत ते कई भला रोहड़ी मीरन रसूल पाक जो वचन विजू मथे वार जोड़ करे झटपट का पोतर ही कई तार घोट करे घोट के काउंटो जे कमाबाद मी जालार का कई कश्मीर कंद कोट ते कई ठुल मथा ठार कई हेलो काक ते भरी भा नहीं भली कार का भरी भा नहीं भालार का कई कश्मीर कंद कोट ते कई ठुल मथा ठार कई हेलो काक ते भरी भा नहीं भालार लई आयो लके का लाल बाग ते कई झांगारा बाजारा तार छोती जो ये कवरती बुबकन वारी बाजार दादू बाट है लाड़काणू की डोकरी मथे डकार मी उठो पुर जे दड़ दे करे मेहड़ दे मुहार नाज कंदो नए तेरे ते जिते शहीदान शाहूकार हाजिर शहीद जुल्फकार निशान जनो तलवार शाहनवाज मुर्तजा मानवाड़ा केड़ा कुर्बदार वादी जी रानी बेनजीर न्याणी हुई मुल्कन में मुख्तार बाबा जान बजू मटे रान दुनिया के छड़े राज कारे में कोहार भला बाबा जान बजू मटेगा हिन दुनिया के छड़ेगा काले में कोयार मीहन के मौजूदा जो पुतल पर करना दीदार बार छिजू करे बरे अचेत करे ओलार लगाओ जनो देहन मी चढ़ जाए आसार गड़ी खेरो गड़ी खुदा बस गड़ी आसीन में गुण गाई ने भगवान शोर करे शिकारपुर मी कई बार है मथावार बारा नयो परम शाते वटी कंबरवारी किनार शाहपुर कहानियां शहजाद कोट का पोखी वणु कोदार आनी पासोर तई पंजाब जो की मुल्तान मथे मुंझार मस्ती की म्यावल दे लाहौर मथा लगातार उतली हेलो इस्लामाबाद दे कर झुड़ जी जूंगार कोटा कोहमरी कोस्तान मी छातल के पे सत्कार टिको बारन बुला खान दुरे जी उठो जबल दे जालार सूव की सेवण ते बदले मथा बहार ककर बचा कलंदर दे रहमत कुनी राहदार बिजी हेलो फिट शाह दे कर हाला मथे हाकार गुल करे गाजी शाह दे कुनी नेक शाह जानार सकी मूसानी मखदूम बिलावल शाह मिस्री बेरा करे लखदार शाह अकी को शम्स तबरेल सखी जा मुनातार मौज की मकुले ते करे बूदर जी बसकार लड़ी हेलो लाहू ते बो नूराने ते निर्वार साईं सचल सरमत साईं समन सरकार वरो अचे पियो वलियन ते छाट मिसल सरकार मतरू मोया मुल्क ते बो आगे कयो की चार पलट जी बो पहोड़ ते हंदे मगे दी मुकार साली सुगड़ समान ते मुदी परवर मुदी घड़ी पुकार वाह 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 तमाम आला तमाम जबरदस्त वाह वाह जबरदस्त जबरदस्त तमाम आला तमाम खूबसूरत वाकई यकीनन पंहिंजे जेके सिंध जी मौसीक़ी जे ख़ासि अहिड़ा इंस्ट्रूमेंट ॿुधऊं यकीनन सुकून मिलंदो जी दोस्त तव्हां कुझु चयो जी जी निहाल सादिक़ काफ़ी हद ताईं इंसान जेको आहे पंहिंजे अंसर पर्सपेक्टिव अगरि चेंज करणु चाहे त आसानी फील्ड में चेंज करे सघे थो चाहे उहो मौसीक़ी हुजे चाहे उहो पंहिंजे रहण सहण जो को तरीक़ो हुजे जे इंशाअल्लाह राशिद बि चेंज कंदा अच्छा रसिया तव्हांखे पहिरियों तव्हां सां कंटिन्यू करणु चाहींदमि त लाइव शो ऐं रिकॉर्डेड शो खे कीअं था मर्ज कयो कीअं था सम्झो बस यही फर्क आहे हुन में कट ऑफ थी सके तो हिन में उहो न आहे ऐं केतिरी रिस्पॉन्सिबिलिटीज़ हूंदियूं आहिनि वाकई लाइव शो में चुक जी को गुंजाइश उहो लाइव हुजे या रिकॉर्डेड हुजे रिस्पॉन्सिबिलिटी त ॿिन्हिनि में आहे ॿिन्हिनि खे मेन से आहे तव्हां वटि मवाद हुजे
ऐं लफ़्ज़नि जो हिकिड़ो ज़ख़ीरा हुजे तव्हां वटि जंहिंमां तव्हां तोरे सघो हुनखे ऐं मतिलबु मेन शइ हा उहो त उहो सर रिकॉर्डिंग में बि न आहे हूंदी असां वटि उहा बि न आहे हूंदी असां वटि अगरि थोरी थी छा आहे ॾिसनि पिया सर ॾिसनि पिया न सर सर मुर्तज़ा ॾिसनि पिया यकीननि ऐं हुअण बि ईअं खपे छोकी उस्ताद जॾहिं स्टिक हूंदो आहे त शागिर्द पची निकिरंदा आहिनि जॾहिं आवीअ में कचूं सिरूं हणबियूं आहिनि न पोइ बाहि जाम ॾिबी आहे उन्हनि खे त हू पची निकिरनि ऐं पची निकिरण खां पोइ उहे इमारतूं ठाहींदियूं आहिनि त उस्ताद अगरि स्टिक हूंदो आहे त शागिर्द थोरा नर्वस भले थियनि पर उहे जंहिं महिल न उभरी निकिरंदा आहिनि त पोइ दुनिया उन्हनि खे साराईंदी आहे त वाह वाह कमाल जी शागिर्द उस्ताद जो आहे असांजे डायरेक्टर साहिब जो त हिन महिल ताईं वाक़ई पोइ बाद में फील वाक़ई न थींदो आहे त वाक़ई हीअ जेके असांखे हुनर ॾात आई आहे त असांजी बि प्रैक्टिस आहे बिल्कुलु बिल्कुलु इन में कोई शक न आहे ऐं लाइव शो में सभ खां पहिरियां जीअं मां ॻाल्हि कई त तव्हां वटि हिकिड़ो लफ़्ज़नि जो ज़ख़ीरा हुजे पर मेन हिकिड़ी शइ हूंदी आहे त मतिलबु तव्हांखे टॉपिक्स उहे रखणु खपनि जो ॾिसण वारो बोर न थिए माना उनखे चैनल चेंज करण जी ज़रूरत ई न पवे उहो सोचे ठीकु आहे जेका बि इंफॉर्मेशन मिले पई इंटरटेनमेंट मिले पियो मवाद मिले पियो मोहबत मिले पई इन खे ई ॾिसां हा ॻाल्हि सवेर हली पई पंहिंजे हिन बसंत रुत जी या हिन बहार जी मौसम जी त असां वटि हाणे माना कुझु ॾींहंनि खां पोइ मतिलबु त 28 मार्च ते होली जो त्योहार पिणु आहे ऐं आउं सम्झां थो त होली जो त्योहार जेको आहे इहो सॼी दुनिया में मल्हायो वञे थो 28 तारीख़ ते हाणे जेको थींदो नंढे हूंदे असांखे ॻाढ़ा करे असां वटि जेको पंहिंजो माना मिठी में जेको इन जो मल्हाइण जो जेको हिकिड़ो मिठी शहर हिकिड़ो जेको आहे उनजी पंहिंजी हिकिड़ी सिंबोलिक माना रवादारी जे हवाले सां असां सभई हिंदू मुस्लमान ॿाहिरि गॾिजी मल्हायूं था ऐं असां वटि इन ई तारीख़ ते छा थींदो आहे होली जे त्योहार जे मौक़े ते हिकिड़ी पली जी जेका रस्म थींदी आहे पली जी रस्म में माना सॼी मिठी शहर जा जेके माण्हू आहिनि मक़ामी जेके माण्हू आहिनि उहे हज़ारनि जी तइदाद में माना जेको गॾु हूंदा आहिनि पोइ भॼन सूफ़ाणू राग आहे उहो ॻाईंदा वेंदा आहियूं पोइ जॾहिं असां मुस्लमान असांजा जेके भाउर आहिनि ऐं उते जॾहिं उन्हनि मोहलनि मां लंघंदा आहियूं त उहे असां ते जे गुलनि जो नछावर कंदा आहिनि ऐं गॾोगॾु असांखे रंग बहंदा आहिनि माना मुस्लमान भाइर जेके न असां हिंदू भाइरनि खे रंग बहंदा आहिनि ऐं इहा रवादारी जेको दुनिया में हिकिड़ो मिसाल आहे ऐं ख़ासि तौर ते मिठी जी जेका रवादारी आहे इहा यकीन सम्झो त इन जो दुनिया में किथे मिसाल नथो मिले ऐं उन खां पोइ माना असां पंहिंजे हिसाब सां माना जेको हिक ॿिए खे जॾहिं रंग हणींदा आहियूं त हू माना असां गॾिजी खाईंदा पीअंदा आहिनि हिकिड़ो स्पेशल इवेंट थी वियो इन हवाले सां हिकिड़ो रंग ॾिसो न अलाह साईं जी ख़ूबसूरत बेरंग हूंदो आहे दुनिया सां ही हिकिड़े अहिड़े त्योहार ते ईअं सेलिब्रेट कंदा आहिनि हिक ॿिए खे रंग हणी त ॿियनि जा जेके बि अगरि सपोज़ हुनजी लाइफ में को ट्रेजेडी थिए थी या उहो इंसानु पाण खे अकेलो अलोन सम्झे थो त उन्हनि खे हिक ॿिए खे रंग हणी करे हुनजी ज़िंदगी में मूंखे हिकिड़ो चकरंद गुस्सो आयो असांजे पाण जो हिकिड़ो छोकिरो असां सां गॾु ई रहंदा आहिनि न मां हुन ॾींहुं नओं काटन जो वॻो पाए निकितो आहियां ठीकु आहे अञा पहिरियों चकर ई हणी बेड़ो बोड़े छॾियईं खणो दड़ दड़ कई पूरी बाल्टी मथां इहा त मोहबत आहे इहा मोहबत ॾिसो त सही मुंहिंजो ख़र्च थियो इहा मोहबत आहे सम्झो जेके त्योहार आहिनि इहे आहिनि मोहबतूं विराइण जो ऐं माना माण्हू जी दुनिया हिकिड़ी तव्हां जीअं ॿुधायो त हिकिड़ी रंगीन हुअणु घुरिजे ऐं उन में ख़ुशियूं हुअणु घुरिजनि ही सभई जेके त्योहार आहिनि असांजी मीठ मोहबत ऐं जेकॾहिं उहो वॻो वरी न वठी सघे थो पर मोहबतूं जेके अमर आहिनि इन में कोई शक कोन्हे मोहबतूं अमर आहिनि ऐं उहा असां नंढे हूंदे गॾु खेॾींदा हुआसीं होली जेका आहे न उहा नंढे हूंदे गॾु खेॾी जॾहिं स्कूल मां ईंदा हुआसीं न पोइ हूंदा हुआसीं असांजे पाड़े में ई रहंदा आहिनि ठीकु आहे पोइ असां ॿाहिरि रस्तनि ते अची करे हुननि में छा कंदासीं बाल्टियुनि में या गिलासनि में या वरी सिरजूं जेके हूंदियूं आहिनि न उन्हनि में रंग भरे परे खां ई निशाना कंदा हुआसीं पंहिंजे लाइफ में होली जैकाबाद में थी वियो मुंहिंजे ॾाढा जैकाबाद में उते बि काफ़ी प्लेटफॉर्म में जेके आहिनि हिक ॿिए खे त्योहार ॾियण घर में अचण रंग हणण जीअं मूं सोचियो त हिकिड़े स्पेशल तरीक़े सां हिकिड़ो सोलफुल तरीक़ो हिक ॿिए खे रंग हणी पंहिंजी ज़िंदगी में रंग फुल बिल्कुलु बिल्कुलु ऐं हिकिड़ी कॉल रिसीव कयां बिल्कुलु हेलो सलाम वालेकुम सलाम भेण कहिड़ा हाल पुछो तबियतूं सही आहिनि तयार आहियो मज़े में बिल्कुलु ठीकु ठाक बाबा तव्हां ॿुधायो कीअं ठीकु आहे ठीकु आहे सब केर मालिक जा एहसान है मौजूद सजी संगत के बिस्मिल्लाह मौजूद की पर के प्रोग्राम भेण सुबह मेरा जबरदस्त एंजॉय कईंदा फकीर जावेद का तो मां शेयर का मेहमान जी बिल्कुल तां को पूछो मां जन की अडेल को वारन के जी 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 बिल्कुल चलो
जी जी ॿियो कुझु चवणु चाहींदा? हाँ बाजी बरसात जे हवाले सां ॻाल्हि बि थी असां हिकिड़ो दोस्त हुनजे राति शादीअ ते वियासीं हो बरसात एॾो कमु करे थो त मुंहुं बम्बू किरी पिया पोइ हुई ओता कमी मानी शादी हुई बरसात जी मौसम आहे बसि बाल पनाह ॾे माण्हुनि जा फसल पोखिया पिया आहिनि हर कंहिं तयारु लॻी पई आहे मालिक पनाह ॾे सभु कंहिंखे रोज़ी रिस्क में बरकत विझी ॾे। आमीन 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 सब आमीन। थैंक यू सो मच। जॾहिं बि असां प्रोग्राम में शामिल थी त मूंखे इलाही ख़ुशी थींदी आहे। थैंक यू सो मच। वाकई ॾिसो इंसान कहिड़ी कहिड़ी शइ में कहिड़ी त ला तादाद हर कंहिंजी क्वालिटी जे हवाले सां उनखे शइ जी घुरिबत खपंदी आहे। उहो पंहिंजे रब खां कॾहिं कंदो आहे। कंहिंखे मींहं जी ज़रूरत हूंदी आहे त पंहिंजे रब खे चवंदो आहे या अल्लाह मींहं वसा। कंहिंखे मींहं जी ज़रूरत न हूंदी आहे त या अल्लाह चवंदा या अल्लाह ख़ैर कजांइ मुंहिंजो जेको फसल वग़ैरह लॻो आहे या इवन के घर जो को कमु थिए थो कुझु अहिड़े घर जंहिंजा कचा घर हूंदा आहिनि। ॾिसो हर इंसान जी मिथ परसेप्शंस दुआऊं पंहिंजो अलॻि अलॻि आहिनि। रब जेको आहे केतिरो करे मां हर कंहिंजी दुआ वटि ॾिसी ॿुधे थो। ऐं हिकिड़ी कॉल रिसीव कयां पोइ कंटिन्यू कयूं था। हलो अस्सलाम वालेकुम। गोड़ ऐं गजगोड़ हुई बिल्कुलु असां वटि बि हुई अलाह पाक असांखे जेको आहे महफ़ूज़ करे वियो ऐं असां इहो चवणु चाहींदासीं बिल्कुलु तव्हांजो प्रोग्राम ज़बरदस्त आहे साईं। नालो त ॿुधायो बाबू जो पंहिंजो नालो त ॿुधायो। असलम अली शर साईं खिरोई खां असलम अली शर। हा तव्हांखे वॾी वॾी महिरबानी। थैंक यू सो मच। वाकई मींहं जी सूरत हाल सॼे सिंध में जेके लॻे पिया मूं जी ईअं ॻाल्हि कई त हर कंहिंजी चॉइस जे मुताबिक़ यकीन अलाह बि करम कंदो रहम कंदो पर कंटिन्यू कंदासीं लेकिन हिकिड़ी शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ काॾे न वञिजो असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन यकीनन काफ़ी हद ताईं जीअं मूं प्रोग्राम सुबुह में रहण जी ॻाल्हि कई जी नथी बि ॻाल्हि कई हिकिड़ो टॉपिक आहे फिटनेस जे हवाले सां हिकिड़ो भरपूर तरीक़े सां जेको सुबुह में रहण में हमेशह टॉपिक डिस्कस थिया आहिनि ऐं जीअं अवेयरनेस असां ॾींदा रहंदा आहियूं हर सूरत हाल में। मेहरान टेलीविजन त हमेशह जेको आहे हर लिहाज़ सां हर टॉपिक जे तव्हांखे क्वालिटी वाइज जेके एंटरटेनमेंट जा प्रोग्राम्स हुजनि चाहे उहो असांजे कल्चर जो प्रोग्राम हुजे चाहे उहो असांजे रात जो प्रोग्राम हुजे चाहे उहो असांजे हेल्थ जो प्रोग्राम हुजे तव्हांखे डे बाय डे मुहैया कनि पिया। यकीनन हमेशह कोशिशि शांति हूंदी आहे त पर्सनल बि चलो हीअ त वॾे पैमाने ते हिकिड़ी ऑर्गेनाइज़ेशन्स आहिनि या वॾा इदारा आहिनि जेको कमु कनि था त इंसान खे ख़ुशि करण लाइ लेकिन इंडिविजुअली पर्सनली बि असां ते फ़र्ज़ु आहे त असां हिक ॿिए खे चलो ॿियो कुझु नथा ॾेई सघूं इवन के सुठो बहितर इख़लाक़ करे कुझु करे हिक ॿिए खे ख़ुशियूं ॾेई था सघूं। बिल्कुलु मुस्कुराइण हिकिड़ी नेकी आहे। बिल्कुलु मुस्कुराइण हिकिड़ी नेकी आहे। ऐं पर हनूं था हींअर असांजी बहितरीन सां बि थुकड़ मौजूदु आहिनि हनूं था न हींअर असांखे छा था ॿुधाइनि। जी मोहम्मद वारिस। हुस्न वारे के मंजते हुस्न वारे के मंजते दिले जा ददकार सब शाम सुने दे उनसे सिकम जान स्वार खिले कुछ दे पियो नचो करे नचकार बखमल जड़े बदन ते बिच मुड़े चौधार हर हर भेरा रे हंजते पियो मजा माणे मोचार करत हिन पादे करत हुन पादे पियो टेल ते करे चिमकार पिरी करे पार तू परवर खे मुके धणी न कजां धार दुख ॾिठा त मिडो लावा सारी सभु जमार मुखातिब त मिटीअ जे दिले सां ॾे खोले ख़बर चार भला कीअं वणियो आई वाहिद खे कड़ी बात कीअं पार अॼु त मेठुड़ी पियो महबूब खे पंहिंजे दिलबर जो करी पियो दीदार पोइ दिले ॻाल्हायो दाह करे ॿुध मूं परदेस जी पचार मूंखे त ॾाढी मिटीअ मां ॾे हदणी आहे पैदा कयो परवरदिगार अमर थियो अलाह जो जोड़ वॾी जिनसार मर्दा या जन जी मिटी खई जी बारी खण बार थोड़े रखूं थले ते पे पानी जी कन पलतार लताड़ियूं मुके लतू हणी पे मर्द दिन मथा मार कुटे सटे के साणू अड़ा दिन आधार पी ठायूं पिनोड़ा पे कुटी न मुजो का पार चाड़ियूं मुके चक दे बे चक्कर डरियूं चौधार ठपियूं मुके ठपड़ी दावरी चपाट ना चुटकार पो कुंभर जे कारीगरी कई खलको खलकण हार दिलो ठाए दाखल कई कई कारीगर पन्नी कार हाजिर कई हावी मी जिते ही ऊंधे दुकार बाहर नहीं पट्टे के साथ चुंबड़ी वही चौधार छड़ी विच सो त फिरा कमी मुझी सूरन मी साई लधी सार पची अचे पकोड़ा सुचुस पो अखर पढ़े में इस्तगफार ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह पढ़ी कलमू ते पार कारीगर कढो कोहिड़ मां निकरी त निर्वार चिट रखई चौधारी ववा मजेदार वकोड़े हलो बलर सा बिच बिर हवारी बाजार वाह कुते वीर दिनो आए को न दिले जो खरीदार निकरी उते निजारा जो कुर्बानी जो मार हथ में नहीं हसीन के जय बजाए ॾिसी कयो वापार
मुल त मुंहिंजो मालिक कयो के टका बचार खणी हलियो खूह ते पोइ सजण करे सिंगार राणीअ ॿधो रसो मूंखे निड़ीअ में निलवार सिरकन ॾेई सोघो कयाई जे महरी में विझजे मार वर वर ॾियो वराए ॿियो अजीब करे इशार ए सूरत पई मूं सिर ते सटा गमन जा चढ़िया गुबार अॼु त ख़ुशि आहियां पंहिंजे खान सां आहे राज़ी छो रब गफ़ार मिल सजे पंहिंजे महबूब खे जंहिं कबूलियो कुर्बदार पाक पाणी पियारिया पंहिंजे प्रिय खे जिथंदो थिए सदकार हाणे जुदाई नथो मूंसां जानब करे ख़ुशीअ मां करे खीकार हर हर थो भूरल भाकुर पाए ॿियो हंज ते खड़े नवार मां वरा ॾे थो सेरांदी पिरी मझां प्यार आउं विच मां वेठो चश्मन सां भला करे भलीकार लख लाइक मुदे लालण जा ऐसा न जांबार मधु माफ़ कंदो मौला मूंखे बख़्शींदो बख़्शणहार या रब साईं यासीन जे नत कंदो ॾातार ॾींदो जन्नत में जाइ जो खयो सणाई कंदो सतार मदीने जा वरी अहमदार साणी तुझा तूं सफ़र में हा अलाही अला भला साणी तुझा तूं सफ़र में मदीने जा मदार वाह 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 माशाल्लाह माशाल्लाह तमाम ही आला सुभान अल्लाह तमाम ही आला वाह वाह अच्छा अच्छा भला अॼु तव्हांखे अची करे प्रोग्राम सुबुह में रण में कीअं लॻो माशाल्लाह तमामु भलो लॻो असांखे तमामु दिलि खे राहत ख़ुशी आई ऐं हीउ प्रोग्राम हर दुनिया में असांजा परदेस में बि सौंटा आहिनि उते मामा भाणे जा घर में आहे सऊदी अरब में रहंदा उहे असांखे कोई न कोई तव्हांजो प्रोग्राम असां लाइव प्रोग्राम ॾिठो आहे वाह वाह ऐं हर दुनिया में दोस्त हींअर सवेरा अगरि असांखे मैसेज पिया कनि सभु को ॾिसे पियो तमामु असांखे बहितरीन अचो तमामु भलो लॻो माशाल्लाह अल्लाह तव्हांखे कामयाब करे तव्हां छा चवणु चाहींदा हा साईं ही जेको असां अॼु प्रोग्राम कयो जेको तव्हां सवेल फोन कई इहे सभु माण्हू ॾिण वारा बकिरनि वारा हे इंशाअल्लाह जेको इहे अलगोज़ आहे ॿुधंदा वरी पाण सिखणु शुरू कंदा शुरू कंदा त हाणे असां वॼायूं वाकई हिकिड़ी ख़ूबसूरत शइ आहे हवाले साहब जी जंहिंमें ख़ासि तौर ते रूह खे रम्ज़ मिले त इंसान कोशिशि त कंदो आहे बिल्कुलु जल्दी राशिद साहब बि वॼाइणु शुरू कंदा आहिनि मां त हर कम में तयारु हूंदो आहियां न भला बिल्कुलु अच्छा भला अलगोज़ जी सिखण जी ॻाल्हि हले पई त पोइ भला तव्हांजो सिख्या जो स्टार्ट माण्हू हींअर ई शुरू था कयूं त मोहम्मद वारिस खे चऊं था त तव्हांखे सिर्फ़ु जेको अलगोज़ो प्ले करे वॼाए करे ॿुधाईंदो तव्हां थोरो फोकस कयो मां रुगो ॾिसां पियो जेको हीअं करियो हीअं करे अचे किथां पियो मां कीअं इहो असांजो जेको साह हिन में विझी सघूं था हिन मां कढी वरी अंदरि में अचे त हिकिड़ो ॿियो हिकिड़ो थोरो ईअं ख़ाली बस हिकिड़े 30 सेकंडनि जो थोरो इहो डेमो ॾेखारियो तव्हांखे कुझु बि भले वॼायो भले वॼायो भले धुन वॼायो थोरो राशिद शाह खे बि ख़बर पए थी वाह 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 जबरदस्त साह कीअं थो खणे सोचोसीं था असां त किरी पऊं हेठि वॼाए माना हिकिड़े
ॾाढो ॾुखियो माना इहो फन आहे ऐं हुन में माना माण्हू खे सॼो उहो ई ॻाल्हि आहे वरी उहो जेको हथनि वारो ई असांजे अगरि वॼाईंदासीं जेको अच्छा हिकिड़े फिल्म जी हिकिड़े हवाले सां साइंस जे हवाले सां डॉक्टरी जे हवाले सां उन हवाले सां जेको आहे त एॾी हवाले से बूस्टअप इंसान थींदो आहे त इन ऑक्सीजन लेवल बि एतिरो बहितर थो थिए इंसान कॾहिं जल्दी जंहिंजो साह खे खणण जी प्रैक्टिस हूंदी आहे न उहे जल्दी बीमार कोन थींदा आहिनि इहो बि नेचुरल आहे बार बार जेके असांजे लंग्स खे ॿियो जेको ईअं करे माना ही अलगोज़ नवाज़ तक़रीबन जेके हूंदा आहिनि उन्हनि में साह जूं बीमारियूं थींदियूं आहिनि सही फेफड़नि जूं जेके बीमारियूं थींदियूं आहिनि ऐं उन में माना काफ़ी जेके आहिनि असांजो ताज़ो जेको आहे हिकिड़ो दोस्त आहे सही लतीफ़ हजाम अलगोज़ नवाज़ आहे उहो हाणे गुज़ारे वियो आहे असां अच्छा वक़्त सां गॾोगॾु काफ़ी शइ थींदी आहे त लेकिन कंहिं हद ताईं पॉज़िटिविटी ताईं जीअं ॾिसो त लंग्स जा जीअं वधीक जेके आहिनि माहिर वधीक ॿुधाईंदा उन्हनि खे वधीक ख़बर आहे पर आउं तव्हांखे इन ॻाल्हि ते थी कंदमि त तालीम खे तव्हां मीठी में कीअं था ॾिसो कॉलेज में जेके तव्हां लेक्चर आहियो कीअं ॾिसो त ॿार हुते केतिरा इंट्रस्टेड आहिनि या कोविड जी सूरत हाल खां पोइ हू हाणे एग्ज़ाम्स वग़ैरह हुननि जा थिया आहिनि न थिया आहिनि केतिरे हद ताईं संजीदा आहिनि तालीम असल में इहा आहे त जेको गवर्नमेंट जेको सिस्टम आहे उन तहत जेको आहे हाणे कोविड जे करे वरी बि चवनि था पिया इदारा असीं बंदि कंदासीं पर ज़ाहिर आहे कोविड त पंहिंजी जॻह ते आहे पर तव्हां जी मूं सां इहो सुवालु कयो त कॉलेज जे हवाले सां त कॉलेज में मतिलबु असां वटि जेका बाक़ाइदे रेगुलर अटेंडेंस आहे ऐं ॿार अचनि था क्लास वठनि था ऐं बहितर नमूने माना मिठी कॉलेज जेको आहे उनजो पंहिंजो हिकिड़ो नालो आहे ऐं सॼी सिंध में माना जेको हिकिड़ो अहम तइलीमी इदारा आहिनि उन्हनि में हिकिड़ो नालो मिठी कॉलेज जो बि आहे ऐं उन में असां वटि सभई बहितरीनु उस्ताद मौजूदु आहिनि ऐं प्रोफेसर भवानी शंकर सोनी आहे प्रोफेसर जेके वेलजी सिंह सोढो साहब आहिनि ऐं ॿिया काफ़ी असां वटि सुठा सुठा उस्ताद मौजूदु आहिनि। कहिड़ो सब्जेक्ट पढ़ाईंदा आहियो? ऐं केमिस्ट्री पढ़ाईंदो आहियां। केमिस्ट्री वाह असां ख़बर आहे असां सां कॾहिं केमिस्ट्री जो उस्ताद एॾो बहितर केमिस्ट्री खे कीअं था ॾिसो भला तव्हां कॾहिं केमिस्ट्री त पढ़ी हूंदी? असां ॾिसूं ई कोन जॾहिं बि कंहिं टीचर सां उस्ताद सां मुलाक़ात थी आहे हुनखां मुंहिंजो सुवालु हूंदो आहे न सर तव्हां कहिड़ो सब्जेक्ट पढ़ाईंदा आहियो? केमिस्ट्री। अच्छा सही आहे बस चुप वधीक सवाल करणो ई न आहे न मतिलबु सवाल करे फासणो आहे पोइ माण्हू सवाल ई छो करे ॿुधाई छॾो कुझु केमिस्ट्री जे हवाले सां स्टूडेंट यकीनन केमिस्ट्री जो ॾिसंदा ॾिसो ॻाल्हि इहा आहे त जिन स्टूडेंट्स खे जेकॾहिं मिसाल तौर ते आर्ट जा शोभा ॾाढो ईज़ी आहिनि उनखे माना माण्हू आराम सां मिसाल सिंधी आहे उर्दू आहे या इंग्लिश आहे घटि में घटि माण्हू जेकॾहिं पंहिंजी सेल्फ स्टडी कंदो त उन में बि माना ज़ाहिर हर सब्जेक्ट लाइ सेल्फ स्टडी ज़रूरी आहे पर केमिस्ट्री हिकिड़ो अहिड़ो सब्जेक्ट आहे जेकॾहिं कंहिं माण्हू खे सम्झ में अची वई त ठीकु आहे न सम्झ में अची वई त कॾहिं कोन सम्झी। असल में एक्चुअली मुंहिंजी माना पहिरीं लिस्ट जेका मौजूदु इंग्लिश में थी हुई आर्ट जे शोबे में ऐं मुंहिंजो मिज़ाज बि आर्ट जो आहे पर वरी बि जॾहिं असां वटि इंतिहाई क़ाबिल एतिरम असांजो कॉलेज जा प्रोफेसर साहिब आहिनि साईं भवानी शंकर सोनी साहिबु त उन दौर में हुन जेके आहिनि उहे उस्ताद हुया ऐं उन जी जेका सलाह मसलत सां माना मुंहिंजो भाउ जेको हुनजो क्लास फेलो हुयो। तव्हांजी केमिस्ट्री कीअं आहे? मांजी केमिस्ट्री मतिलबु आऊं त पंहिंजे सब्जेक्ट जे हवाले सां आऊं त पंहिंजे सॉफ्टवेयर इंजीनियरिंग जे सब्जेक्ट में एक्सपर्ट आहियां अंदरि आऊं वरी हुन हवाले सां ई कटी ॾियो पर तव्हां खां इहो पुछणु चाहींदमि त राशिदा थर्ड लहर जेकी आहे जीअं कोरोना जी वरी स्टार्ट थी चुकी आहे जीअं तव्हांखे हिननि बि ॿुधायो तुरंत तुरंत स्कूल्स बि जेके आहिनि वरी वापसि नोटिफिकेशन वग़ैरह छा चवणु चाहींदव? हालात हिकु भेरो वरी हिकिड़ी इहे जेका लहर आई आहे हालात बिल्कुलु वरी ख़राब थी चुका आहिनि ऐं यकीन कयो हिन वक़्तु वरी बि इहो 10 वॻे ताईं तक़रीबन बंदि पियो थिए जेको बि मार्केट वग़ैरह आहे दुकान आहिनि ऐं मां पहिरीं वांगुरु इहो ई मैसेज ॾियणु चाहींदुमि त तव्हां सेफ आहियो त तव्हांजी फैमिली सेफ आहे अगरि तव्हां सेफ न आहियो त तव्हांजी फैमिली सेफ न आहे ऐं बहितर इहो आहे त ठीकु आहे कम जे लाइ इंसानु निकिरे थो ज़ाहिरी ॻाल्हि आहे उन कहिड़ा बि हालात हुजनि उन में त निकिरणो पवंदो आहे पर हिकिड़ी सेफ्टी पंहिंजी हूंदी आहे तव्हां मास्क इस्तेमालु कयो हैंड सैनिटाइज़र हणी करे निकिरंदा कयो या फज़ूल में कंहिंसां गले मिलणु हथु मिलणु इन खां थोरो गुरेज़ करे त इंसानु बहितर आहे हथ बि ॿधी सघे थो इन में वधीक आहे सो इन हिसाब सां मां ॿुधण वारनि खे बि चवंदुमि त तव्हांजी फैमिली सेफ तॾहिं रहंदी जॾहिं तव्हां पंहिंजो पाण सेफ रखंदव। ऐं ज़रूरत इन ॻाल्हि जी बि आहे त जेके जेसि ताईं माना वैक्सीनेशन नथी थिए पूरी वर्ल्ड में मतिलबु असांजे जेका पाकिस्तान आहे उन में जेकॾहिं वैक्सीनेशन नथी थिए तेसि ताईं मतिलबु इहो मर्ज़ पंहिंजो हिसाब सां कंहिंखे वायरस थियो बि वञे थो न त हू ॿाहिरि वञण जी ज़रूरत ई कोन्हे करंटीना पंहिंजे घर में ई करे छॾे उहो वधीक हुनजे लाइ बहितर आहे। ऐं जिन जेके माण्हू अफेक्टेड थिया आहिनि या जिन घरनि में मतिलबु फौतगियूं थियूं आहिनि त उन्हनि खां पुछो त उन्हनि जी सूरत कहिड़ी आहे हू वाक़ई माना हू उन्हनि खे एतिरो सीरियस वठंदा पर असांजो ॿियो आम माण्हू जेको उनखे सीरियस नथो वठे मतिलबु हू एहतियात नथो करे
ठीक है ना। ऐं एक्चुअली असां जी साईं राशिद साहब ॻाल्हि कई त असांखे एहतियात ज़रूरी आहे, लाज़मी आहे, घणो एहतियात ज़रूरी आहे। असांखे मास्क पाइणु घुरिजे, सैनिटाइज़र जेको आहे उहो यूज़ करणु खपे, त इहो ज़रूरी आहे। जेसि ताईं असां एहतियात न कंदासीं हीअ असांजो दुश्मन आहे, हीअ असांजो दुश्मन ई आहे। मौला अली अलैहिस्सलाम जो फरमान बि आहे न त दुश्मन केतिरो बि कमज़ोर हुजे पर उनखे कॾहिं बि इग्नोर न कजो, नज़रअंदाज़ न कजो, हू कॾहिं बि तव्हांजे मथां अटैक करे सघे थो। हीअ बि उन ई वांगुरु आहे, कॾहिं बि अटैक करे सघे थो। ॾिसो हीअ असांजी जेकी आहे लापरवाही थी, बिल्कुलु थर्ड जेकी आहे लहर असांजी वापसि विधी। ख़ैर ख़ैर असां वरी वापसि पंहिंजी रूटीन ते असां आयासीं ऐं असां ॿार जेके स्कूल वञणु लॻनि पिया, एतिरनि 6-7 महीननि खां उहे बि जेके आहिनि मोकलूं इंजॉय करे अजीब उन्हनि जी फीलिंग्स थियूं, त हाणे हीअ असांजी वरी लापरवाही थी। लापरवाहियूं ऐं ॿियो तव्हां ॾिसो पहिरीं लहर जॾहिं आई हुई हर घर जे मथां अज़ान हुई, ठीकु आहे, जेॾी महिल लहर ख़तम थी कंहिंखे यादि ई न रहियो। मतिलबु इहे असांजूं बि त नादानियूं, असांजूं बि त ग़लतियूं आहिनि। ज़िक्र ख़ुदा अगरि तव्हांजे घर में ई हुअणु खपे, लाज़मी न आहे त ॿाहिरि ई तव्हां कयो, तव्हां घर में ई कयो। सुबुह साण उथी करे क़ुर पाक जी तिलावत कयो, फजर जी नमाज़ पढ़ो, 5 वक़्त नमाज़ पढ़ो, अल्लाह अल्लाह कयो, त अल्लाह ताला तव्हांजे मथां रहमतूं नाज़िल कंदो। बाक़ी हाणे इहो असां उते ई सियासत पिया हलायूं, पोइ त ज़ाहिरी ॻाल्हि आहे ईअं थींदो। मिठी में कहिड़ी शइ फेवरेट आहे खाधे जे हवाले सां, ख़ासि तौर ते मौसम जे हवाले सां कहिड़ी शइ हीअ सीज़न में इन हींअर हिन ॿाहिर जी मौसम में जेको आहे असां वटि मुख़्तलिफ़ जेको आहे, जीअं असां वटि थींदा न केर थींदा आहिनि, ॾोहरा जेके असां चऊं उहे आहिनि, ऐं मुख़्तलिफ़ जेके भाॼियूं जेके आहिनि, ॾुथ आहे, ठीकु आहे न, या माना फोगेसी आहे, इहे क़िस्म जूं जेके हींअर आहिनि। टेस्ट आहे, ॾाढो ज़बरदस्त टेस्ट आहे। असां पंहिंजी मकाई ॿोली में हिकिड़ो ॿी माना जेका असां थींदी आहे, माना उनखे चवंदा आहियूं बाटो चवंदा आहियूं, ठीकु आहे, खाइण में ॾाढो टेस्टी आहे। ऐं उन खां पोइ जेको मिठाई जे हवाले सां मिठी शइ मशहूरु आहे, हुते जा जेके उर्दिया जेके लॾूं आहिनि उहे ॾाढा मशहूरु आहिनि, पेड़ा मशहूरु आहिनि हुतां जा, ऐं उर्दिया लॾूं बि आहिनि, ऐं उन खां सवाइ काफ़ी शयूं हुते जूं मशहूरु आहिनि। ऐं बाक़ी माना तव्हांखे भला रद पचा जो एक्सपीरियंस आहे, इन्हनि सभिनि शयुनि में कहिड़ी सुठी जेकी ठाहे वेंदव, कॾहिं को थियो हींअर? असां वटि जेको आहे खाधे पीते जे हवाले सां असां ॾिसूं न, त असां जेको वेजिटेरियन खाधो जेको आहे माण्हू ॾाढो शौक़ सां खाईंदा आहिनि, ऐं वेजिटेरियन खाधो असांजूं माना जेके बि लेडीज़ आहिनि उहे ॾाढियूं ज़बरदस्त क़िस्म जो उन्हनि जे पंहिंजो उन्हनि जो टेस्ट हूंदो आहे। मुख़्तलिफ़ भाॼियूं जेके आहिनि, मुख़्तलिफ़ जेके आइटम भला अची करे कीअं लॻो ऐं छा मैसेज ॾियणु चाहींदा तव्हां? मूंखे ॾाढो ख़ूबसूरत लॻंदो आहे, ऐं जॾहिं बि कंहिं प्रोग्राम में वेंदो आहियां तॾहिं हिकिड़ो मुंहिंजो इहो विज़न हूंदो आहे त आउं सिंध जे नौजवान खे हिकिड़ो उहो पैगाम ॾियां। पहिरीं ॻाल्हि इहा आहे त सिंध जे नौजवान खे पंहिंजो स्पेस पाण ठाहिणो पवंदो ऐं महिनत करणी पवंदी, ऐं सिंध जे नौजवान खे ग्रोम करण जी ज़रूरत आहे, सिंध जे नए शौर खे जेको आहे अॻिते उथारण जी ज़रूरत आहे, अॻिते वधाइण जी ज़रूरत आहे। थैंक यू थैंक यू। राजी राशिद छा अॼु तव्हां वाकई मैसेज ॾियणु चाहींदो? कुझु बिल्कुलु ॾियणु चाहींदासीं, छो न ॾियणु चाहींदासीं। बिल्कुलु जल्दी सां पहिरियां जेको मैसेज ॾेई चुका आहियूं त पंहिंजो केयर कयो, पंहिंजी फैमिलीअ जो केयर कयो, पंहिंजे लाइ एहतियात रखो, ऐं हुन खां अलावा यकीनन ॿाहिरि जो मौसम हले पियो, गर्मियूं बि अचण वारियूं आहिनि, ऐं कोशिशि कयो, अची वियूं आहिनि पर शुरूआति आहे न, अञा उहे उन लेवल ते न पहुतियूं आहिनि। उन जे करे मां सिर्फ़ु एतिरो चवंदुमि, कोशिशि कयो पंहिंजे ॻोठ में, पंहिंजी गलीअ में, पंहिंजे घर में वण हणो, ऐं वण हणी करे सुकून तव्हांखे बि मिलंदो ऐं थधिकार मिलंदो। थैंक यू आशा, थैंक यू सो मच। थैंक यू वेरी मच। थैंक यू वेरी मच। तव्हां सुभाणे असां सां गॾु जॉइन कंदो? एग्ज़ैक्टली, हा, सुभाणे तव्हां सां गॾु आहियां, इहो ॾिसण सही, थैंक यू, वरी वरी महिरबानी तव्हां चांदरमल जी। ऐं जीअं सुभाणे त 23 मार्च बि आहे, उहो बि सेलिब्रेशन असांजी धूमधाम सां तयारियूं हूंदियूं, तनाज़े यकीनन तव्हां सां अॼु जो प्रोग्राम इंजॉय कयो हूंदो। सुभाणे वरी मुलाक़ात थींदी, तेसि ताईं पंहिंजी होस्ट तहरीम अवाण ऐं राशिद शाह खे बि इजाज़त ॾींदा, दुआउनि में यादि रखंदा। अल्लाह हाफ़िज़।